जिनखे दौर दर्द जो सबक सूर पढ़न, फ़िक्र फरही हथ में माठ मुतालिया कन, पन्नो सो पढ़न जंहिंमें पसंद पिरीअ खे। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां हलीम बिरोहीअ जे यादि में हिन थींदड़ प्रोग्राम में शिरकत कई। ही असांजो हिकिड़ो सिलसिलो आहे लोक विरसा कमेटीअ जो, जंहिंमें असां उन्हनि माण्हुनि खे यादि कयूं था जिन सिंधी अदब खे, सिंध जे सकाफ़त खे घणो कुझु ॾिनो आहे, पर हू थोरो इग्नोर्ड आहिनि, नज़रअंदाज़ थियल आहिनि, उन्हनि खे घणो सारियो नथो वञे। त असां इहो सोचियो त उन्हनि खे सारणु घुरिजे। उन्हनि खां वधीक असांखे, असांजी सिंध खे, असांजे माण्हुनि खे वधीक ज़रूरत आहे त उन्हनि खां असां उन्हनि जे कम खां वधीक बाख़बर थियूं, रोशनास थियूं। तव्हांखे आजियां जे लाइ मां लोक विरसा कमेटीअ जे सरवाण डॉक्टर अयूब शेख खे गुज़ारिश कंदुसि त हू अचे हिन प्रोग्राम ऐं असांजे कमेटीअ जे बारे में तव्हांखे ॿुधाए ऐं आजियाण। साथियो अस्सलाम वालेकुम जी सन। मूं कई हंधनि ते कई दफ़ा हीअ ॻाल्हि कई आहे, इन करे लोक विरसे कमेटी जी ॻाल्हि खे वधीक नथा वरिजायूं। हिन अॼु 11 प्रोग्राम आहे, पर 11 प्रोग्राम हलंदे 2-3 ॻाल्हियूं थियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी आहे त हिकिड़े दानिश्वर चयो आहे त मुंहिंजा 6 किताब लिखियल आहिनि, मूंखे हिते छो नथो आंदो वञे। हिकिड़े फ़नकार चयो त रुगो अदीबनि जो ज़िमो खयो अथव, पोइ हिते फ़नकार छो नथा अचनि, उहे बचे असां विसारियल फ़नकार आहियूं। ईअं मुख़्तलिफ़ माण्हुनि जो मुख़्तलिफ़ आहे। हिकिड़नि जो ख़्यालु आहे त ही फलाणा जेके बि हिन कमेटी में आहिनि इहे भला छो खयां अथव, इन जे बदिरां फलाणा छो न खयां अथव। मां हिन नतीजे ते पहुतो आहियां त कमु कंदो त ॻाल्हियूं बि थींदियूं, इन करे ॻाल्हियूं बि ॿुधंदा हलो, कमु बि कंदा हलो। ऐं बहितरु थींदो त असां जेके बि मिसाल 200 माण्हुनि जी लिस्ट असांजी मेंबर आहे लोक विरसे जी, आमना सूमरो डॉक्टर आहे, PhD कयल अथसि। उन चयो त ही 200 माण्हू उहे आहिनि जेके विसारियल आहिनि। इहो त असांखे कॾहिं अहसासु ई न हो त के 200 माण्हू विसारियल हूंदा, के 250 माण्हू विसारियल हूंदा, पर आहिस्ते आहिस्ते विख अॻिते वधाईंदा असां ही सभु कुझु कयूं था। हलीम बिरोही बेबाक माण्हू हो, सादे तरीक़े सां ॾुखियूं ॻाल्हियूं करे सघंदो हो ऐं सभिनी खे चई छॾींदो हो, चई सघंदो हो। 2-3 यादूं आहिनि। हिकिड़ी यादि थो ॿुधायां, मां प्रेस सेक्रेटरी चीफ मिनिस्टर साईं अब्दुल्ला शाह साहब जो, उन पे वार ठहिराया। चीफ मिनिस्टर घणो करे वांदा ई वार ठहिराइण महिल हूंदा आहिनि। सो मूंखे घुराईं त मूंखे चई त डॉक्टर आऊं हलीम बिरोही सुञाणी? मूं चयो साईं हलीम बिरोही खे केरु न सुञाणे। चई त मूंसां गॾु पढ़ियो। चई रुगो गॾु न पढ़ियो, पर बेंच असांजी गॾु हूंदी ऐं असां कॉलेज में गॾु पढ़ियासीं। सो उन जो नंबर अथई? त मूं चयो साईं नंबर हथ था करे वठूं। मूं वरी सिंध यूनिवर्सिटी जी एक्सचेंज जो नंबर हूंदो, उते ऑपरेटर हो, कमकारी हूंदा त असां यूनिवर्सिटी जी एक्सचेंज खे ई फ़ोनियूं कंदा हुआसीं। सो उनखे मूं चयो त यार आऊं चीफ मिनिस्टर साहिबु ॻाल्हाइण थो चाहे हलीम बिरोही साहिब सां। चई साईं हलीम बिरोही साहिबु त ॾिंगो माण्हू। मूं चयो चीफ मिनिस्टर खां बि ॾिंगो हूंदो छा? चई उन खां बि ॾिंगो अथव। मूं चयो पाण छा कयां? चई मां मिलाए थो ॾियांव, मां इहो न चवंदोमांसि त कंहिंथां फ़ोन आई आहे, बसि तव्हां थ्रू थी वञिजो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न त विचा माण्हू डिॼंदा आहिनि, पोइ थ्रू करे छॾींदा आहिनि, पाण ॼाणनि। हलो, मूं चयो साईं सलाम वालेकुम, डॉक्टर अयूब थो ॻाल्हायां। ॻाल्हाए? न वालेकुम सलाम, न ॻाल्हि न मुआड़, मां ऑपरेटर मूंखे चई छॾियो त साईं ॾुखियो माण्हू। मूं चयो साईं अब्दुल्ला शाह साहिबु तव्हां सां ॻाल्हाईंदो। चई त अब्दुल्ला शाह 4-5 आहिनि, हे अलाए कहिड़ो। हाणे मां हुनजे मर्तबे जे करे इहो बि न पियो हुनखे चवां त चीफ मिनिस्टर जो मथां रोब ताप सम्झे।
मुझे साईं वो वज़ीर आला कराची मां चई ॾेसि हलीमा हाणे क्लासी पिया ॻाल्हाइनि न पाण में हलीमा त ॻाल्हाई छो न तो चई फ़ोन तो कई आहे मां अॻियां हुन इहो चयुसि सो ख़ैर पोइ हिननि पुराणियूं ॻाल्हियूं सॼो किसो आख़िरी शइ हीअ ई त साईं अब्दुल्ला शाह अदा इहे रिंगटोन बंदि करे छॾियो आख़िरी ॻाल्हि हीअ ई त साईं अब्दुल्ला शाह उनखे 3-4 दफ़ा चयो त भेणा मां चीफ मिनिस्टर थियो आहियां मूंखां को कमु वठि मूंखे को कमु चओ मूंखे ख़ुशी थींदी ॿियनि हंधनि ते मूंखे शायदि एॾी ख़ुशी न थिए जेका तुंहिंजी ख़िदमत करे थिए मूंखे फ़ोन पूरी थी वई सो मूंखे चई साईं अब्दुल्ला शाह तो चई त डॉक्टर ग़रीब मिसकिन माण्हू त हो पर पोइ यूनिवर्सिटी में अञा बि हिन सां सुठो न हलंदा हूंदा तॾहिं त हाणे कंहिंसां बि सुठो नथो हले इहो साईं तबसरो कयो ॿिए दफ़े सिंध म्यूज़ियम में हिकिड़ो प्रोग्राम हुजे सो ही बैक स्टेज ते घुमियो पए न सो मूं जो हिनखे ॾिठो त मां स्टेज त लही ऐं मां हिनखे पेरे पई मिलियुसि त मूंखे इहो न चई तूं केरु आहे किथां आयो आहे हीअ पेरे पई का वाक़फ़ियत आहे या छा आहे मूंखे चई तुंहिंजा पीउ मां एॾा सुधरियल आहे छा त मूं चयो साईं शुक्र आहे उहो सुधरियल आहे चई मूंखे तुंहिंजो वणियो मिलण जो अंदाज़ सुञाणा बि कोन थो तोखे तूं केरु आहीं पोइ मूं ॿुधायोमांसि मां केरु आहियां सो अहिड़ो माण्हू ऐं उनजो किताबु ओड़ा असां पहिरीं साहित्य में लिकी पढ़ियोसीं छो त 2-3 हिकिड़ा अदीब आहिनि उन में शिकारपुर जो हिकिड़ो अदीब आहे ॿियो हलीम बिरोई आहे उन्हनि जा किताब जेके आहिनि तव्हां पंहिंजे घर वारनि सां गॾु वेही नथा पढ़ी सघो उन ज़माने में या त हलीम बिरोई खे ख़बर हुई त जेसिताईं रवादारी न हूंदी ऐं सेक्स एजुकेशन जे बारे में सिंधी माण्हू उहे ओपन न थींदा तेसिताईं हू कॾहिं बि तरक़ी न करे सघंदा इहो हुनजो ख़्यालु बि हो पोइ हुन जेको ओड़ा नाविल लिखियो आहे उन ओड़ा नाविल में हुन हिकिड़ो मंज़र रखियो आहे उन मंज़र ते कई बहस आहिनि कई ॻाल्हियूं आहिनि ख़ैर आउं सम्झां थो अवां जेके बि आया आहियो ऐं इहो बि सम्झां थो अॼु ओपन हिकिड़ो वर्किंग डे आहे उनजे करे बि ऐं पहिरियों ॾींहुं बि आहे उनजे करे बि ॿियो ही आर्ट्स काउंसिल ऐं उनजो सदर जेको उहो तूफ़ान जे ज़द में हुआ उनजे करे बि सो घणनि माण्हुनि इन करे बि चयो हूंदो त हाणे इन इदारे में शायदि न वेंदासीं पर हुननि खे इहा ख़बर न हुई त इन विच में ठा बि थी वेंदो इन विच में ॻाल्हियूं बि थी वेंदियूं ऐं ज़ाती तौरु लोक विरसे कमेटी जे पारां अवां सभिनी जो थोराइतो आहियां जेके हिते आया आहियो असीं प्रोग्राम जारी रखंदासीं वेंदे वेंदे तव्हांखे ईंदड़ इतलाह तव्हांखे ॾेई छॾियां त हेठि ऑडिटोरियम 2 में 29 तारीख़ ते बेदल मसरूर सां असां शाम पिया मल्हायूं उन में ॻाइण बि थींदो उन में ॻाल्हियूं बि थींदियूं उन में माण्हू बेदल खे जंहिं नमूने ॾिठो अथऊं ऐं बेदल जंहिं नमूने माण्हुनि खे ॾिठो आहे उहो सभु पेश थींदो तव्हांखे पेशगी मां दावत बि ॾियां थो अवां पंहिंजे दोस्तनि ॾांहुं बि उहा दावत वधाइजो हेठियो हाल जेको आहे उहो ज़ाहिर आहे उन में सभई माण्हू अचनि था इन करे असांखे महिनत घणी करणी पवंदी लोक विरसे कमेटी खां सवाइ बि अवी जेके लोक विरसे कमेटी जा मेंबर न आहियो पर असांजा भाउ असांजा वॾा आहियो उन्हनि सभिनी खे बेदल जे इन प्रोग्राम जी सभिनी खे कांड ॾियणी पवंदी अवां जी वॾी महिरबानी लतीफ़ साईं चयो त मेहारां मिरिक पीताई प्रेम की मिर्क उन खाधे खे चइबो आहे जेको माउ चॿाड़े करे पंहिंजे ॿार खे खाराईंदी आहे या पखी कंहिं कीअं खे नरम करे खाराईंदो आहे मेहारां मिर्क पीताई प्रेम की तह मुंद मतवाली की संदी साए सुरक लॻयसि काम किरक लोहा तिखी लतीफ़ चए स्टेज ते वेठल तमामु वॾा मानाइता नाला ऐं साम्हूं बि ओतिरा ई
मोतबर ऐं पढ़ियल लिखियल माण्हू, तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। ऐं मजमूई तौर ते कोन ॻाल्हाईंदुसि, ऐं ओड़ा नाविल ते ई ॻाल्हाईंदुसि। ओड़ा नाविल जंहिंजो मुख़्तसिर तारफ़ डॉक्टर अयूब कराए वियो, त उन दौर में सभिनी सां गॾु वेही करे नथो पढ़ी सघिजे, उहो अॼु बि नथो पढ़ी सघिजे सभिनी सां गॾु वेही करे। रुगो उन दौर जी ॻाल्हि कान्हे का, छाकाणि त जंहिं तरीक़े सां लिखियलु आहे अॼु बि असां ओपनली उनखे कोन था पढ़ी सघूं। हलीम बिरोही लिसानियात जो माहिर हुयो। हलीम बिरोही बला जो मज़ाह निगार हुयो, कालम निगार हुयो ऐं नाविल निगार हुयो। हलीम बिरोही जे लाइ इमदाद हुसैनीअ चयो हुयो, लेख लिखे भल लख हलीम, लेख लिखे भल लख हलीम, पाण त आहियूं माल गनीम। पंहिंजनि बि लुटियो धारियनि बि फुरियो, हिते सोई थियो जो तो न घुरियो जो मूं न घुरियो। ऐं ताज बलोच इन खे सिंध जो सुकरात सॾियो हुयो। नाविल ओड़ा पहिरियों दफ़ो 75 में शाया थियो हुयो ऐं मुख़्तलिफ़ छापा हिन जा शाया थिया आहिनि। 2017 में ई हिन जा 3 या 4 छापो आयो आहे। ऐं उन में हलीम बिरोहीअ पाण पंहिंजो हिकिड़ो अंग्रेज़ी जो पेज हिन नाविल जे पस मंज़र में लिखियो आहे त दिस इज़ अ स्टोरी ऑफ अ पर्सन who has become tired of constantly forcing his mind to maintain his equilibrium in relation to the world. He cites the first signs of disintegration of his mind and became afraid of losing his grip on the world around him. अहिड़े माण्हू जी हीअ कथा आहे। टेक्निकली ही नाविल 3rd पर्सन जे सीगे में लिखियलु आहे ऐं बिना नाले वारे शख़्स जी कहाणी आहे इन में, ऐं हू कहाणी ॿुधाइण वारो राइटर आहे, हुन करे हिन कहाणी खे लिखियो आहे। अमर जलील जूं अक्सर कहाणियूं बि 3rd पर्सन वारे सीगे में लिखियलु आहिनि। कंहिं बि तहरीर जो तयन उन जे टाइम ऐं स्पेस खे साम्हूं रखी करे असां करे सघूं था त उहा कहिड़े वक़्तु लिखी वई आहे। असां जॾहिं हिन नाविल खे ॾिसूं था 75 में शाया थियो आहे ऐं हिन जी लिखण जो जेको हंधु आहे उहो दायरा जामशुरो आहे, हैदराबाद ऐं सराउंडिंग आहे। 75 में शाया थियो आहे, ज़ाहिरा 2-4 साल अॻु में ई लिखियो वियो आहे। त उन वक़्तु सिंध जूं हालतूं छा हुयूं, भरपूर मज़ाहमती रोल आहे, तमामु घणो अहम मज़ाहमती दौरु आहे। ताज़ो वञूं टुटो 73 में आइन ठहियो ऐं 73 में ई आइन ठहण जी ख़ुशी में सिंध यूनिवर्सिटी वारनि पीरज़ादे साहब खे डॉक्टरेट जी एज़ादी डिग्री ॾियणु पे चाही। मदद अली सिंधी साहब हिते वेठो आहे, हू जिसाफ़ जो चेयरमैन हुयो ऐं हिननि शदीद विगोड़ कया हुन जे अचण ते। ऐं साईं जो हिकिड़ो शागिर्दु हुयो इस्माइल वसाण, उन मिनिस्टर साहब खे थप वाहे कढी उते डेप्यूट थियल SSP उनखे दिलि जो दौरो पियो ऐं उते ई गुज़ारे वियो। इहो ई दौरु आहे जॾहिं पढ़ाॾो ई सोई सॾु सिराज लिखे थो, थोरो अॻु में सांघड़ नावल अची चुको हुयो। इहो ई दौरु आहे जॾहिं सरहद जे हुन पार में साह मुठ में शाया थियो। इहो ई दौरु आहे जॾहिं मदद साहब पुनर्मिलन लिखियो पए, जेको थोरो बाद में शाया थियो। हाणे इहो दौरु आहे ऐं इन दौर दौरान यूसुफ जखराणी, मदद अली सिंधी साहब, अज़ीज़ भंगवार साहब, नज़र मोहम्मद जूणे जी ऐं ॿियनि शागिर्दनि खे रेस्टिकेट कयो वियो, केतिरनि खे अरेस्ट बि कयो वियो। हलीम बिरोही वकील हुयो, हलीम बिरोही मुफ़्त में हुननि जो केस विढ़ियो। उनखां पोइ सिंध यूनिवर्सिटी में ऑफिसर थियो, सिंधालाजी में ऑफिसर उते मुक़ररु थियो, OSD थी करे जेको आहे सो ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी सिंधालाजी में रहियो, जिते मैडम महताबुर राशिदी बि हुई। हाणे इहो दौरु आहे जेको हलीम बिरोही जंहिंमें ही ओड़ा नाविल लिखे थो, हिते इहो दौरु आहे। ऐं कंहिं सच लिखियो आहे, मूं कोट कयो आहे त सच सिर्फ़ु 2 हालतुनि में ॻाल्हाए सघिजे थो, या त मज़ाक़ में या चरियो थी करे। हलीम बिरोही 2 टेक्निक्स इस्तेमालु कयूं आहिनि। हू मज़ाक़ में सभई जेके कालम लिखंदो उन में सच लिखंदो, ऐं ही नाविल
जेको लिखियो वियो आहे जंहिं कैरेक्टर ते उहो अधु चरियो आहे। हू ट्रैंकुलाइज़र्स वठे थो ऐं मुख़्तलिफ़ छोकिरियुनि सां मिले थो ऐं हुनजी जेका मेंटल स्टेट आहे हू पाण उन जे बारे में कुझु शयूं लिखियूं हुयूं, अॻिते कोट कंदुसि। पर हीउ उहो दौरु आहे जंहिं वक़्तु शौक़त साहब वेठो आहे, अंग्रेज़ी अदब जो माण्हू आहे, त साउंड एंड फ्यूरी जा 3 छापा इन दौरु 70-71 दौरान साउंड एंड फ्यूरी फाकनर जो जेको नाविल आहे उन जा 3-4 छापा आया आहिनि। अजीब हिकु जहिड़ा इन्हनि ॿिन्ही नाविलनि, हालांकि सारतर जो नाविल जेको थोरो अॻु अची चुको हुयो चाइल्डहुड ऑफ लीडर, या जेका सो हिकु ॿिया बि नाविल अहिड़ा अंग्रेज़ी में आया जिन में तक़रीबन इहो साॻियो ई कथा आहे। ख़ासि तौर ते फाकनर जो जेको नाविल आहे उन जा 70 पेज हिकिड़े दीवाने जा आहिनि, ॼण त उनजी गुफ़्तगू हिकिड़े दीवाने जी आहे। अधु चरियो माण्हू आहे जंहिंजी गुफ़्तगू आहे, जंहिंजे लाइ रिचर्ड ह्यूगस जंहिं हिन नाविल जो इंट्रोडक्शन बि ॾिनो हुयो, उहो लिखे थो त बेंजे हैज़ नॉट सेंस ऑफ टाइम, हिज ओनली थॉट प्रोसेस इज़ एसोसिएटिव, द इवेंट ऑफ डे देन एंड वाट इज़ रिमाइंड्स हिम इन द पास्ट ऑल आर वन टू हिम। ऐं इन नाविल जो जेको साउंड एंड फ्यूरी ते हिकिड़े ॿिए राइटर लिखियो आहे त बेंजे इज़ सिवियरली मेंटली डिसेबल्ड एंड इडियट विथ नो अंडरस्टैंडिंग ऑफ कॉन्सेप्ट ऑफ टाइम एंड मॉरलिटी। ऐं इहो दौरु आहे, इन खां इहो नाविल बि स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ते लिखियलु आहे ऐं हलीम जो ही नाविल बि स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ते लिखियलु आहे। हिन नाविल में इंसेस्ट जो कॉन्सेप्ट मौजूदु आहे जेको साउंड एंड फ्यूरी आहे, साॻियो कॉन्सेप्ट असांखे हलीम जे हिन नाविल में मिले थो। हू चए थो त सबकॉन्शियसली मां लता जे वेझो थींदो वियुसि ऐं कॉन्शियसली मां कमूना झुकी रहियो हुउसि। इहे कैरेक्टर्स आहिनि। नरम नाज़ुक ऐं प्यार सां टिमटार लता मुंहिंजे अंदर जी भेण हुई, मुंहिंजे रूह जी भेण हुई। लता हिकु कैरेक्टर जंहिंजे लाइ हू लिखे थो। अॻिते चए थो लता पंहिंजे जिनसियाती ख़्वाहिश ऐं मासूमियत जे विच में का बि दीवार न रखी, लता जे छातियुनि में मखमल हुई। हाणे उहो कैरेक्टर आहे जंहिंखे हू सॾे थो त हीअ मुंहिंजे रूह जी भेण आहे ऐं उन सां अॻिते हली करे उहो कीअं थो गुफ़्तगू करे। साॻी बिल्कुलु साॻे नोव ते असांखे साउंड एंड फ्यूरी में मुख़्तलिफ़ डायलॉग्स मिलनि था। उहे डायलॉग कोन थो हिते पढ़ां। नाविल जो मर्कज़ी किरदारु कंहिं महिल लता खे भेण थो सॾे त कंहिं महिल महबूबा थो हुनखे सम्झे। नाविल जी इब्तिदा में वेदा जे उनवान सां कुझु मुख़्तसिर जुमिला आहिनि। जिस्मानी कोढ़ वारनि लाइ लेप्रोसी सेंटर्स आहिनि, रूहानी कोढ़ वारनि लाइ मंदिर ऐं मस्जिदूं आहिनि, ज़हनी कोढ़ वारनि लाइ मेंटल हॉस्पिटल्स आहिनि। ही 3 घर इंसान खे सॾींदा आहिनि। अॻे सिफ़े ते ई लिखे थो जंहिंखे नॉर्मल इंसान चई सघिजे सो फ़क़ति पेलाटेनिक आइडिया आहे, यानी तसवुरु आहे, इन खां सवाइ कुझु बि न आहे। इंसान नॉर्मल थी ई नथो सघे। जंहिंखे आम तरह नॉर्मल चयो वियो आहे या जंहिंखे नॉर्मल क़बूलु कयो वियो आहे सो फ़क़ति एबनॉर्मेलिटी आहे। नाविल जे पस मंज़र बाबति हलीम पाण लिखियो आहे त हिकिड़ो माण्हू पाण खे चरियाइप ॾांहुं वधंदो महसूसु करे पाण खे चरियनि जी अस्पताल जे हवाले करणु चाहे थो, पर पोइ पाण पंहिंजो नफ़्सियाती इलाजु करण जी कोशिशि करे थो। हीउ नंढड़ो प्लाट नाविल बणिजी वियो छो त चरियाइप जो ओड़ा ऊन्हो ऐं ऊंदाहो आहे। हीउ नाविल मुख़्तलिफ़ बाबनि ते ॿधल आहिनि। मुख़्तलिफ़ औरतुनि जे नालनि सां उहे बाब आहिनि। को बाब शहनाज जे नाले सां आहे, को रज़िया जे नाले सां आहे, को वेदा जे नाले सां आहे, को कमू जे नाले सां ज़ीना, बसंती, चंदा, रामी, लता, ज़ुबैदा, तारा ऐं पोढ़ी आया जा किरदार। इहे मुख़्तलिफ़ कैरेक्टर आहिनि जिन जे नालनि सां हिन नाविल में चैप्टर्स मौजूदु आहिनि। रामी खे ॾिसी चवे थो इहा मुंहिंजी ज़िंदगी में इश्क जी पहिरीं लहर हुई। रामी जो सांवरो रंग मुंहिंजी बदनसीब जो बुनियादु बनियो। कापी में लिखियाई पहिरियों इश्क तबाही जी पहिरीं निशानी आहे। साॻे सुफ़े ते लिखे थो रामी त इंडिकेटर हुई, असुलु इश्क त हुनजो कमूं सां हुयो। नाविल में फ्राइड, ब्रिकले, निट्शे, बर्गसां, मॉन्टिन ऐं ॿियनि ॾाहनि जे फ़लसफ़नि ते मुख़्तसिर बहस मिले थो, जंहिंमें उहो ब्रिकले लाइ लिखे थो इहो ब्रिकले हो जंहिं चयो त मैटर जो को बि वजूदु कोन्हे। कमूं बि सब्जेक्टिव आहे, लता बि सब्जेक्टिव आहे, रंग बि सब्जेक्टिव आहे ऐं वेदा बि सब्जेक्टिव आहे। इहो ब्रिकले हो जंहिं मुंहिंजा दर दीवारूं ग़ाइबु करे छॾिया हुआ, कमूं ग़ाइबु करे छॾी हुई। अॻिते लिखे थो इहा अजीब ॻाल्हि आहे त मां फ़लसफ़े जे बारे में ऐं पंहिंजे किताबनि जे बारे में बि एतिरो ई जज़्बाती आहियां जेतिरो कमूं जे बारे में। शदीद मज़ाहमत जे दौर में जिनसी नफ़्सियात ते नाविल लिखणु हक़ीक़त में हालतुनि खां फ़रार अख़्तियार करणु हो। हिन ई नाविल में एस्केप जे उनवान सां बि हिकिड़ो बाब शामिलु आहे। हिन नाविल जो मर्कज़ी किरदारु घड़ीअ घड़ीअ ट्रैंकुलाइज़र्स वठे थो। हू विलियम, लिब्रेम, एटिवान जहिड़ियूं गोरियूं वठे थो
ऐं लिखे थो इहो मां न हुउसि, हिन सोचियो इहो मां न हुउसि। उहो मुंहिंजो रूह हो जंहिंखे कमु पोइ लता ऐं पोइ वेदा दर बदर करे छॾियो। हू लिखे थो माण्हू बि मरी वेंदो आहे, रूह बि मरी वेंदो आहे, पर अकेलाई अटल आहे, छो त क़यामत ताईं ऐं क़यामत खां पोइ बि क़ाइमु आहे। इंसान जी अकेलाई जो साथ फ़क़ति इंसान जे मौत ताईं आहे, तंहिंखां पोइ अकेलाई खे खाईंदी रहंदी आहे। मुंहिंजे कॉन्शियस सेल्फ मुंहिंजे वजूद खे प्री कॉन्शियस जे दबाव हेठि पैदा थियल फ्रस्ट्रेशन खां बचाइण लाइ कमु ऐं लता ऐं वेदा ख़ल्क़ी मुंहिंजे वजूद लाइ फ़रार जा रस्ता अख़्तियार कया हुया। बुनियादी तौर ते हीउ नाविल जिन्सी नफ़्सियात ते लिखियलु आहे। नाविल में लिखियलु आहे त को राग जेकॾहिं पहिरियों भेरो ॿुधण सां ई वणी वञे त पक ॼाणो त हुनजो राग जो सुर तव्हांजो अघु ॿुधलु आहे। उहो अॻिते लिखे थो महमूदा लाली लता शायदि लता हा लता बि उहे सुर मुंहिंजे माज़ीअ में आहिनि ऐं उन्हनि सुरनि मां के सुर मुंहिंजे माज़ी में अॻे ई दफ़न थियल हुआ, मुंहिंजे अनकॉन्शियस में रचियल हुआ। कमु उन्हनि सुतल सुरनि खे जाॻाए रिझाए मुंहिंजे अनकॉन्शियस मां कढे आणे थी ऐं मुंहिंजे सबकॉन्शियस में बीहारे थी। कमु मुंहिंजी नफ़्सियाती ऐं जिनसियाती वजूद जा टाका ॾिनल फट खोले छॾिया ऐं मूं लाइ मुंहिंजो सॼो माज़ी समेटे कमु जे वजूद में ओझणु लॻो। कमु ख़ुशबू हुई, सुगंध हुई, जेका मुंहिंजे साइकोलॉजिकल सेटअप में रचियल हुई। हिन नावल में ॿारोतण खां माण्हू में पैदा थींदड़ जिनसी हेजान ऐं जिबलत खां वेंदे जवानी ऐं पोइ मौत जी जबलत ताईं बहस आंदल आहे। नावल में रचियल आहे त अखि ॿूट वारी रांदि ॿारनि जे जिनसियाती वर्ज़िश लाइ पहिरियों मैदान आहे, या हीअं बि लिखियलु आहे त गुॾी गुॾे वारी रांदि इंसानी ज़िंदगी में जिनसियाती ख़्वाहिश जे हल्कनि पाछुलनि जो पहिरियों रूप आहे। हिन नावल में ॿारनि जी जिनसी जबलत खां वेंदे जवानी ऐं मौत ताईं जी नफ़्सियात ते बहस थियलु आहे। हिन नावल जी सुठी ॻाल्हि इहा आहे त हर बाब खां पोइ मरकज़ी किरदारु कापी खणे थो ऐं पंहिंजो रायो लिखे थो, ख़्याल ऐं नज़रियो उन में ई ओते थो छॾे। इहो ई अमल संदसि साइको एनालाइसिस आहे। नफ़्सियाती तौर ते हर फ़र्द में हिकु डिफेंस मैकेनिज़म हूंदो आहे। डिफेंस मैकेनिज़म ते फ्राइड खां पोइ थोरो त फ्राइड हुन ते बहस कयो आहे, पर इन ते घणो बहस हुन जी धीअ एना फ्राइड कयो हुयो। हुन डिफेंस मैकेनिज़म तक़रीबन 100 जे लॻभॻि डिफेंस मैकेनिज़म ॿुधाइनि जेके माण्हूअ में थियनि था। जेको कंहिं बि डिफेंस मैकेनिज़म जेको कंहिं बि ग़लति कमु थियण खां पोइ फ़र्द खे मुतमइन कंदो आहे ऐं हिन खे गिल्ट खां बचाए छॾींदो आहे। मिसाल तौरु जेकॾहिं को शागिर्द कंहिं इम्तिहान में पास थींदो आहे त पाण खे कसूरवार न सम्झंदो आहे, चवंदो आहे बिजली न हुई उस्तादु फेल करे छॾियो, का ही ॻाल्हि हू ॻाल्हि, ईअं न सोचींदो आहे त इहो आउं पाण फेल थियो आहियां, मूं महिनत न कई इन जे करे फेल थियो। न, इहो हुनजो अंदरि जो डिफेंस मैकेनिज़म आहे। नफ़्सियाती तौर ते हू पंहिंजे पाण खे स्ट्रॉन्ग कंदो। शाह लतीफ़ जा मुख़्तलिफ़ किरदार जेको कुझु हुननि सां थिए थो उन्हनि जे अंदरि में हिकिड़ो मज़बूत डिफेंस मैकेनिज़म आहे जेको हुननि खे टुटण खां बचाए थो छॾे, जेको हुननि खे भोरा भोरा थियण खां बचाए थो छॾे। इहो डिफेंस मैकेनिज़म फितरी तौरु माण्हू में थिए थो। जंहिं माण्हू जो नफ़्सियाती तौर ते डिफेंस मैकेनिज़म सघारो हूंदो उहो जल्द नफ़्सियाती डिसऑर्डर मां निकिरी ईंदो। हिन नावल जा किरदार मज़बूत असाबनि जा मालिक आहिनि। हू पंहिंजो डिफेंस मैकेनिज़म कतब आणींदे पाण खे नफ़्सियाती भंज ड्राह खां ॿाहिरि कढी अचनि था। इहो कमाल हलीम द्रोही साहब जो आहे जंहिं नावल जे मुख़्तलिफ़ किरदारनि सां इंसाफ़ कयो आहे ऐं मरकज़ी किरदारु पंहिंजे पाण खे मुख़्तलिफ़ कैफ़ियतुनि मां ॿाहिरि कढी अचे थो। बिरोही साहब मुख़्तलिफ़ नमूननि सां किरदारनि जे दर्द जो कैथारसिस करे थो, कॾहिं चांहि पी, कॾहिं कुझु लिखी, कॾहिं ड्रिंक त कॾहिं रोई। हू चए थो रोई सिर्फ़ु उन जे अॻियां सघिजे थो जंहिंखे पंहिंजो सम्झिबो आहे। मजमूई तौर ते हीउ नाविल फ़र्द जे नफ़्सियाती भंजराह खे बहस हेठि आणे थो ऐं खेसि नफ़्सियाती मुंझारनि मां कढण लाइ फ़र्द जो दाख़िली डिफेंस मैकेनिज़म कतब आणे थो। जहिड़ो कि नाविल जो मरकज़ी किरदारु चवे थो जेकॾहिं कमु न हुजे हा, जेकॾहिं लता न हुजे हा, जेकॾहिं वेदा न हुजे हा त मां शायदि आपघात करे चुको हुजां हा। इहो ई मरकज़ी किरदार जो दाख़िली डिफेंस मैकेनिज़म आहे जेको खेसि आपघात खां बचाए थो ऐं इहा ई हिन नाविल जी कामयाबी आहे। हलीम मां सम्झां थो त पंहिंजे सिंधी रेनेसांस या जेको असांजो सिंधी शऊरी ओसर जो जेको मोज़ेक आहे उन में सभिनी खां मुख़्तलिफ़ पथर आहे। सभिनी खां असांजी शऊरी जेका अखि खुली 80 जे ॾहाके में सिंधी अदब सियासत रुजत पसंदी ऐं तरक़ी पसंद जे ॿिनि ब्लॉक्स में विरायल हुई ऐं असांखे अॼु ताईं इहो मुंझारो रहियो त हलीम साहब खे कहिड़ी कैंप में रखिजे। हू बेज़ाहिर जेको तरक़ी पसंद अदबी लॾो हो, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट या
खणी चइजे त जेको इवन नेशनलिस्ट उन्हनि सां बि न हो, रुजत पसंदनि सां बि न हूंदो हो। ऐं ॾुखिया ॾुखिया किताब पढ़ंदे विच में जेको मूंखे पंहिंजी यादूं आहिनि हलीम साहिब जूं, त हलीम शो किताबु पहिरियों मूं पढ़ियो ऐं वणियो इन करे जो उन में हिकु स्टोरी हुई। मूंखे सम्झ में नथो अचे त खेसि ह्यूमरस चइजे सेटारिस्ट चइजे, ॼाण उन जे अंदरि सेटायर बि आहे ह्यूमर बि आहे। त लिखे थो त मूंखे कंहिं दोस्त चयो त अॼु लतीफ़ो ॿुधाए, त मां हुनखे हिकु सिख जो लतीफ़ो ॿुधायो। सो वरी दोस्तनि फरमाइश कई लतीफ़ो ॿुधाए, त मां हुननि खे सिख जो लतीफ़ो ॿुधायो। सो दोस्त जॾहिं बि फरमाइश कंदा लतीफ़े जे लाइ, मां सिख जो लतीफ़ो ॿुधाईंदुसि। दोस्त बेज़ार थी पिया, चयूं त हाणे सिख जो लतीफ़ो न ॿुधासीं, ॿियो को लतीफ़ो ॿुधाए। पोइ मां हुननि खे कंहिं ॿार जो लतीफ़ो ॿुधायो ऐं आख़िर में चयो त इहो ॿार जॾहिं वॾो थियो त सिख थी वियो। सो पोइ उन्हनि बाइकाट कयो त हाणे की ॿार जो बि लतीफ़ो न आहे ॿुधणो। पोइ जन फरमाइश कयूं त मां उन्हनि खे हिकिड़ी बुरकापोश ख़ातून जो लतीफ़ो ॿुधायो ऐं लतीफ़ो ख़तमु करे इहो चयो त जॾहिं हुन माई बुरको मथे कयो त अंदरां सिख निकितो। सो हाणे इहो डिक्शन असांजे लाइ जिन ॾींहंनि में असां पलिजे साहिब जो संधी ज़ात हंजन या शेख हयाज़ खे या ॿियनि तरक़ी पसंदनि खे पढ़ियोसीं पे इनकलाब खे ॿियनि शयुनि खे, त उन जे अंदरि हलीम मुख़्तलिफ़ हो। मूं 94-95 में कावश में रेगुलर कालम लिखणु शुरू कया ऐं मुंहिंजा कामन दोस्त हुआ। मनोज शायदि बद में कावश खे जॉइन कयो हुयो, लिखियो हुजे, एजाज़ मंगी मजीद ताईं, पोइ मज़हर, इन्हनि जे मार्फत हलीम जा किसा बर्ज़ मारींदा। मां अची राति रहंदो हुउसि एजाज़ वटि, हलीम ॻाईंदा हुआ, हलीम जा किसा ॿुधाईंदा हुआ, त हलीम हीअं चयो, हलीम हीअं। मां हैरान थींदो हुउसि उन माण्हू जे बारे में। उनजी जेका इंडिविजुअलिज़म ऐं तुज़ सिधी ॻाल्हि करणु ऐं जीअं चई वियो मसरूर त एग्ज़िस्टेंशलिस्ट जेकॾहिं उनखे चइजे, इनफ़रादियत पसंदि हो। उनखे तमामु वॾी कावड़ इब्राहिम जोए ते हूंदी, जेको असां सिंधी अदब जो ईअं सम्झो त रेनेसांस जो चैम्पियन हुनखे अयाज़ ते कावड़ ते जोयो साहिब ते कावड़। जेका बि अदबी इस्टेब्लिशमेंट हूंदी उन सभिनी सां विढ़ियल हूंदो हो। अलाना जो सख़्तु क्रिटिक हो, नबी बख़्श बलोच जो क्रिटिक हो, खुलियल तरीक़े सां। ऐं हिकिड़ो अहिड़ो ज़मानो आयो जो सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हूंदो आरिश आहे, उन सां अटकियो ऐं उहा ॻाल्हियूं हिते स्टेज ते करण जूं न आहिनि जेके बरज़बान से ख़बरूं पियूं, जिन मामलनि ते ॻाल्हियूं ख़राबु थियूं। खेसि उनखे चरियो डिक्लेयर करण लाइ, प्री मेच्योर रिटायर करण जे लाइ हिकिड़ो बोर्ड तश्कील ॾिनो वियो त हीउ चरियो आहे, ऐं उहो बोर्ड थियो ऐं वॾो अमली सहाफ़त कई। ऑब्ज़र्वर अख़बार कढी काज़ियन 1980 में, कावश खां पहिरीं उनजी ख़ादिम वतन इंग्लिश अख़बार कढियूं फ़हमीद रियाज़ जी अदालत में, उन में कमु कयईं ऐं 2-2.5 महीना उहा अख़बार हली। पर अमली सहाफ़त जो उहो तजुर्बो हुउसि। बाद में कावश में रेगुलर कालम लिखंदो हो, मुंहिंजे ख़्याल में मनोज उन ज़माने में कावश में हुयो ऐं इहे एडिट कंदा हुआ। पर हिन हिकु ॿार खां वठी जीअं अयूब चई वियो त अब्दुल्ला शाह सां ॻाल्हाइजे या सदर डोनाल्ड ट्रंप सां ॻाल्हाइजे, हुनजो जेको लेवल हिकु हूंदी, तूं नालो वठंदो शम्स छा हलनि, मां साईं या अव्हां या तव्हां या अदी या भेण, इहो हुनजी डिक्शनरी में न हुयो। नालो वठिबो ऐं जेकॾहिं सहर वेठी आहे त हुनखे सहर चवंदो, ईअं चवंदो त भेण सहर कहिड़ा हाल आहिनि। हाणे इहा जेका इंडिविजुअलिटी हुई हुनजी सिंधी सॼी अदबी ऐं समाजी इन सॼे बीहक में हिकिड़ी मुख़्तलिफ़ हुई। ऐं ॿियो हुनजा नौजवान दोस्त सुकरात जीअं मनोज दोस्त आहे, मज़हर लिगारी दोस्त, हुनजो मशहूरु दोस्त असांजो गंवल लिगारी साहिबु, जंहिं हिन माई जिंदो वारे केस जे करे जेको मेजर खे फांसी ॾियारियईं ऐं शायदि सुपरवाइज़ करण जे करे हुनखे सुसाइड करिणो पियो, उहो दबाव न बर्दाश्त करे सघियो। छा सबबु हुआ उहो सभिनी खां वेझो हूंदो हुउसि। ऐं जीन्स पाईंदड़, वाइट शर्ट सां जीन्स पाए नौजवान वांगुरु हलंदो हो ऐं हलंदे हलंदे ॿुधाईंदा हुआ दोस्त, चवंदो त अहिड़ी सीटी जेका आहे जोयो साहब वॼाए सघे थो जहिड़ी सीटी मां वॼायां थो। हाणे इहो कहिड़ी कंपेरिज़न आहे त चइजे दोस्तनि खे त इब्राहिम जोए खे चओ त अहिड़ी सीटी वॼाए ॾेखारे, त हाणे उहो चई वठंदो। ऐं संदसि 3 न्याणियूं हुयूं, 3 न्याणियुनि में हिकिड़ी न्याणी अमेरिका रहंदी, हिकु दफ़ो उन हिनखे अमेरिका घुराइण जे लाइ जहाज़ जी टिकेट मोकिली एयरपोर्ट ते। संदसि घरवारी ज़ुबैदा कॉलेज जी प्रिंसिपल हुई, ॾाढी शानाइती ख़ातून हुई। सो उहा छॾणु आई त जीअं नसीहत या हिदायत कबी आहे त अमेरिका वञी थो त शराब बि घटि पीजांइ, घटि रुलजांइ, पराइनि माइनि में इंट्रस्ट न वठिजांइ। हिन हा हा पे कई।
सो वरी साल ॿ खां पोइ वरी संदसि घरवारी अमेरिका पे वई त हिन वरी साॻा जुमिला घरवारी खे चया त अमेरिका वञी थी पराए मर्दनि जे चकर में न पइजांइ, शराब न पीजांइ। सो हाणे हिन क़िस्म जो किरदारु जेको हिकु ॿार खां वठी हुनजा दोस्त सभु नौजवान हुजनि, संदसि घर जेके न मनोज जेके घर जा मुखिया हालात मज़हर लगारी, एजाज़ मंगी, मजीद या जेके जेके दोस्त वेझा रहिया उन्हनि खां भई मां कॾहिं मनोज कान पियो, पर हिकिड़ो इहो लिविंग रूम किचन हर शइ गॾु आहे, उन में हर दोस्त जो एक्सेस ईज़ी एक्सेस आहे, अचे थो वेहे थो, ऐं उन में कचहरियूं हलनि थियूं, चांहि जा दौर खिल भोग मज़ाक हलनि था, ऐं उनखे कंहिंसां का हिकिड़ी सोशल या इंटेलेक्चुअल या का बि हिकिड़ी अणबराबरी कान्हे, हर कंहिंसां साॻी वेवलेंथ में केरु किथे थो अचे उन सां साॻी। हाणे संदसि हिकिड़ो वॾो कमु या ख़्वाबु जेको रोमन लपी में सिंधी हो, उन में जेको उनजो पॉलिटिकल एंगल हो त सिंधी हिकिड़ी शानदार क़ौम आहे जेका विरहाङे जे करे ज़रूरु ॿिनि हिसनि में हिकु हिसो असांजो देवनागरी लपी में लिखे थो ऐं ॿियो असांजो ई अरबी जेको रस्मुल ख़त आहे, उन जी ख़्वाहिश ई त सिंधी लैंग्वेज खे बचण लाइ ऐं जदीद दुनिया में उनखे पंहिंजी जॻह वठण लाइ रोमन स्क्रिप्ट में अचणु खपे, ऐं उन ते हुन तमामु घणो कमु बि कयो, जिन जे करे सवेरे दोस्तनि जो त लिसानियात जो माहिर हो, हालांकि मुंहिंजे ख़्याल उनजी का लिसानियात जी का फॉर्मल ट्रेनिंग न हुई, पर उनजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त सिंधी ज़बान रोमन में थिए। उन्हनि जा उन वटि पंहिंजा लाजिको आहे त खाॿे खां साॼे दुनिया भर जूं जेके बि हींअर दुनिया में वॾियूं ॿोलियूं आहिनि, खाॿे खां साॼे तरफ़ लिखी थियूं वञनि, ऐं सिंधी जेका आहे त साॼे खां खाॿे सुने करे इहा बची न सघंदी। पर हाणे इन में हुनखे इंस्पायर हो तुर्कनि खां, तुर्की वारनि पंहिंजी जेका आहे ज़बान रोमन में अल्फ़ाबेट करण खां बाद में बचाए विया। एॾा वॾा प्रोजेक्ट्स जिन क़ौमूं पाण ख़ुदि मुख़्तियार हूंदियूं आहिनि, पंहिंजा वसीला अदारा उन्हनि वटि पाण वटि हूंदा आहिनि, त ॾाढा वॾा प्रोजेक्ट्स कामयाबु कंदा आहिनि। तो पंहिंजी क़ौम आहे जंहिंजा न बैराज महफ़ूज़ आहिनि, न स्कूल, न अस्पताल, न अदबी अदारा, न सनअती अदारा, कुझु बि न आहिनि, त उन में एॾो वॾो प्रोजेक्ट जो ओवरनाइट पाण फ़ैसिलो कयूं था अॼु खां पोइ अरबी लपी में न लिखिबो ऐं रोमन में लिखिबो, इहो हुयो वॾो दीवाने जो ख़्वाबु ई चइजे, पर बहरहाल इहो संदसि ख़्वाबु हुयो। ऐं शायदि जेकॾहिं सिंध वटि पंहिंजा वसीला ऐं शयूं हुजनि, अदारा हुजनि, त मतिलबु मे बि इहो ख़्वाबु साबिया बि थिए। छो हिकु तमामु वॾो माण्हू असांजे विच में हुयो, ऐं उन ते सुठो थियो आहे त डॉक्टर साहब या जेका लोक विरसा कमेटी आहे उन यादि कयो आहे, अहिड़ा खोड़ जेको ग़ालिब चयो न त सभु कहाँ कुझु लाला गुल में नुमाया होंगी, ख़ाक में क्या सूरतें होंगी जो पिन्हा होंगी, त ख़ाक ही ताज़ो कैनालनि जे ख़िलाफ़ु तहरीक हली, त शायदि नए नसुल खे इहा ख़बर ई कोन्हे त इन जे पुठियां उहो 50s 60s ग़ुलाम मोहम्मद गिरामी खां वठी तव्हां नाला त ॻणंदा वञो, सवें हज़ारे नाला ईंदा जेके सिंध जे हिन मज़ामती रूह खे ज़िंदा रखण जे लाइ कॾहिं महिराण रिसालो नई ज़िंदगी में लिखंदा हुया, हमीन सिंधी जे रूप में हुया, तारिक अशरफ विसरियो पियो आहे, 80s में अहिड़ा कई किरदार आया, सराज साहब ई सवें हज़ारे करेक्टर्स आहिनि, जिन में हलीम वाज़ वन ऑफ देम, जिन जे करे अॼु सिंध हिन तरीक़े सां साह खणे थी जो वॾा साहब कोशिश जे बावजूद बि असांखे पिगमी या ॼामड़ो नथा करे सघनि, हालांकि उन्हनि वस करे वरिता आहिनि त हीअ नेशन जेका आहे सा उन ई 9 बजे जे PTV जे ख़बरनामे वांगुरु सोचे जीअं बाक़ी मुल्क सोचे थो, पर सिंधी ज़हन आज़ादु अञा बि इन में इहे सॼी असांजे हिन पुठिए नसुल जूं महिनतूं आहिनि, ऐं उन्हनि में हलीम हिकु हुयो। तो दोस्तनि खे मुबारक जिन यादि कयो आहे, ऐं प्रोग्राम में शरीक थींदासीं, ऐं हिते घुराइण जे लाइ महिरबानी इज़त ॾियण लाइ थैंक यू। उन सथ जी बि महिरबानी जेको असांजे हीरोज़ जूं ऐं अदबी हीरोज़ जी यादि में गेरियूं मल्हाए थो, इहा इज़त अफ़ज़ाई जी महिरबानी। हलीम बिरोही उहो माण्हू हो जंहिंजे ख़िलाफ़ु पोड़ा हुजनि ऐं नौजवान उशाकनि जे सूरत में उनजे गॾु हुजनि, उहे मूंखे 4 माण्हू पंहिंजी सामर में सुझनि था। हिकिड़ो मोहतरम GM सैयद हो जंहिंजे चौधार नौजवान हूंदा हुआ परवाननि वांगुरु, ॿियो शेख अयाज़ हो जंहिं चयो हो त चोरे चंग अयाज़ उते त ॻाढ़ा गभरू ॻाइनि था, ऐं टियों अब्दुल कादिर जूणे जो, चौथों
हलीम बिरोही ऐं पंजो अली बाबा खे चई सघो था। पर हलीम बिरोही हर दौर जे नौजवाननि जो हीरो हो ऐं हर दौर जो नौजवान उनजे गिर्द हूंदो हो। ऐं अमर उन गीत वांगुरु किशोर कुमार जे गीत वांगुरु जेको हर दौर में जेको साहु हूंदो आहे। ऐं हलीम बिरोही जी ॻाल्हि इहा हुई त उहो सिंध जो ॻोठाणे अवाम जो उहो अदीब हो जेको शहरी हो। जीअं मदद सिंधी आहे, अर्बनाइट आहे, जीअं माणिक हो, जीअं हमीद सिंधी हो, जीअं शेख अयाज़ हो, ऐं ईअं आहे सो पंहिंजो हलीम बिरोही बि हो। ऐं हलीम बिरोही खे को ॻोठ न हो, उनजो को ॻोठाणो पस मंज़र न हो, उहो शहरी माण्हू हो। ऐं मां अञा मूंखे ॾिसणो आहे, अञा येट आई हैव टू सी त कराची में को ॼमपल अदीब जेको आहे सो हुजे हलीम बिरोही जहिड़ो या सियासी अॻवान। छाकाणि त कराची लाइ मां चवंदो आहियां जेको आहे सो ॿिया बि कुझु दोस्त आहिनि मुंहिंजा, उहे चवंदा आहिनि त सिंधी माण्हू एसिताईं कराची ते हुनजो क्लेम अजायो आहे जेसीं ताईं उहो पंहिंजो मैयतूं कराची ॻोठ खणी वञनि दफ़ाइण बंदि न कंदो ऐं ईद करणु ॻोठ वञी ईद करणु बंदि न कंदो तेसीं ताईं हू कराची ते क्लेम नथो करे सघे। ऐं हलीम बिरोही जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा हुई हलीम बिरोही में त हलीम बिरोही सदर हैदराबाद जो हो। सदर हैदराबाद हिकु अलॻि फिनोमिना आहे। सदर हैदराबाद जो जीअं उतां जो नजमुद्दीन शेख हो, जीअं डॉक्टर नूरुद्दीन हो, ऐं जीअं सतार शेख हो, इन नमूने हलीम बिरोही जो भाउ अलीम बिरोही मामू ॼमू जंहिंखे चवंदा हुआ। जेकॾहिं तव्हां हुन सां मिलिया हूंदा त उहो हलीम बिरोही वांगुरु ई जेको आहे सो उनजी हिस मज़ा जेका आहे तमामु तेज़ हुई, पर उनखां बि वधि हुई। ऐं अहिड़े नमूने बॉम्बे बेकरी बि सदर हैदराबाद जो आहे। हैदराबाद सदर हैदराबाद बि जेको आहे घणनि माण्हुनि खे उन्हनि जा इलाइक़ा उन्हनि जा शहर ठाहींदा आहिनि। ईअं जेको आहे हलीम बिरोही खे बि उनजो सदर ज़रूरु ठाहियो हूंदो, जंहिंजी पंहिंजी ॿोली हुई। सिंधी बि हैदराबाद वारनि जी पंहिंजी आहे। तुम्हारे घर आया था करो ॾिनो पियो, माना हे हैदराबादी सिंधी, हैदराबाद सदर जी सिंधी टाइप। सो ऐं हलीम बिरोही वॾी फिल्म हुयो, हैदराबादियुनि जो चवणु हूंदो आहे फलाणो माण्हू वरी। सो हलीम बिरोही वॾी फिल्म हो। त ऐं हलीम बिरोही रुॻो सिंधीअ जो लेखक न हो, हलीम बिरोही उर्दू जो बि लेखक हो, हलीम बिरोही अंग्रेज़ी जो बि लेखक हो। अंग्रेज़ी में हुन स्टार में ऐं फ्रंटियर पोस्ट में लिखियो। ऐं सिंध ऑब्ज़र्वर जॾहिं असम कादी कढी त हुनजो एडिटोरियल में हलीम बिरोही बि हो 78 में। ऐं वरी जॾहिं अली कादी उहो सिंध ऑब्ज़र्वर खे कढण जी कोशिशि कई त हुन फ़हमीदा रियाज़ खे एडिटर कयो। फ़हमीदा रियाज़ हुई हुन में, कराची मां मोहम्मद हनीफ़ खे वठी आयो ऐं हलीम बिरोही बि वरी हुन एडिटोरियल में हो। सो हलीम बिरोही टिनी ॿोलियुनि जो हो। ऐं हिते आर्ट्स काउंसिल में मां सम्झां थो त हलीम बिरोही खे ॿुधण वारनि में उर्दू वारा बि ज़रूरु शामिलु हूंदा ऐं ॿियनि ॿोलियुनि वारा बि। इन करे मां हिकिड़ो नंढिड़ो पीस लिखियो हलीम बिरोही ते उर्दू में। सो मां चाहींदुसि त मां उर्दू में उहो पढ़ां। ऐं जेको आहे सो हलीम बिरोही खे मां सम्झां थो त हलीम बिरोही सिंधी अदब जो जॉर्ज बर्नार्ड शाह हो। वो के एल सहगल और जॉर्ज बर्नार्ड शाह के बीच की कोई चीज़ था, लेकिन सिंधियों ने ता जिंदगी उसे मस्खरा जाना, यानी मज़ा निगार से ज़्यादा एक कॉमेडियन। इसीलिए उसका कोई भरोसा नहीं कि वो अपने जनाजे से कब अपना एक हाथ बाहर निकालते हुए कि उसकी 2 उंगलियों से वी नुमा निशान बनाते ठेठ सिंधी में बुझा अपने दोस्तों दुश्मनों की तरफ अलामती तौर पर कहता है कि हल्या पुलिया आसा नहीं मरना, गोर पया के हो। लेकिन सिंधी ज़ुबान का ये आला पाए का लिखारी, माहिर लिसानियात, मज़ा निगार और सबसे बड़ी बात कि एक ज़बरदस्त इंसान हलीम बिरोही मर गया। उसकी मौत की खबर मुझे एक दोस्त ने हैदराबाद सिंध से बरसती बारिश और नुसरत फ़तेह अली ख़ान की मौसीकी के बीच में सुनाई कि एक बुरी खबर है कि हलीम बिरोही फौत हो गए। हलीम बिरोही की मौत की खबर पे मुझे डेथ ऑन फ्यूनरल याद आई। सुबह वो इस्लामाबाद में एयर बिलो के अंदोनाक उस सुबह इस्लामाबाद में एयर बिलो के अंदोनाक हादसे में 100 से ज़ायद लोगों के हलाकतों वाले अजीम अलमिए में सिंधी अदब और सिंध के अजीम अलमिए पर कौन रुकता कि ज़िंदगी का रेल अर्स बहरहाल जारी था। हलीम बिरोही जो ख़ुद को एक फ़लसफ़ी के तौर पर और उसके मद्दाह मुखालफिन और पढ़ने वाले उसे मज़ा निगार के तौर पर पहचानते थे। सिंधी ज़बान और अदब को अपनी उम्र की 10 सदी दे दी। वो भी मेरे दोस्त ज़फ़र याब की तरह एक फ़र्द था
जिसकी लड़ाई इदारों और ख़ुद को इदारे समझने वाले अफराद या ग्रोहों से थी, फिर उसमें उसके घर वाले ही क्यों ना आ जाते। हलीम अपने वक्त से पहले की चीज़ था, यानी कि हलीम आगे था और सिंध में उसका दौर उसके पीछे पीछे। अब हलीम आगे आगे था और सिंध में उसका दौर उसके पीछे पीछे, अपनी तमाम छुरी कांटों के साथ। हलीम ने तमाम संजीदगी से सिंधी ज़ुबान और उसके रस्म ख़त पर काम किया था। लिसानियात में एक नज़रिया पेश किया था कि सिंधी ज़ुबान रोमन रस्म ख़त में लिखी पढ़ी जानी चाहिए। तो बस अजीज़ व हलीम बिरोई की इतनी सी बात को कौम व ज़ुबान से बगावत समझ लिया गया और बड़े बड़े नाम नहाद आलिम, अकाबर व नाकदीन हलीम के दुश्मन हो गए। अब्दुल हलीम बिरोई, जो कि बुनियादी तौर पर पेशे के हवाले से वकील थे, अपने लिखने का आगाज़ 1960 की वस्त से अंग्रेज़ी और उर्दू ज़ुबानों से किया। उन्होंने 1969 में अपने तंज़ मज़ामीन का मुख्तसर मजमुआ पॉप राइटिंग्स, जिस तरह पॉप म्यूज़िक होता है इस तरह पॉप राइटिंग्स, खुद अपनी जेब से छपाया। और फिर उनका ख़ास कारनामा अंग्रेज़ी जासूसी अदब में शर्लॉक होम्स के डॉक्टर वाटसन समेत तमाम किरदारों को देसी और सिंधी रंग देकर पेश करना है, जो ताउम्र कायम रहा। शर्लॉक होम्स और डॉक्टर वाटसन सिंध आते हैं और संगीन जराइम की तफ्तीश में मसरूफ़ नज़र आते हैं। हलीम बिरोई के कलम का एक करिश्मा हो सकता था कि उसके कलम से तख्लीक करदा शर्लॉक होम्स और डॉक्टर वाटसन ज़ियाउल से लेकर बेनज़ीर भुट्टो के कत्ल तक की तहकीकात करते नज़र आते हैं। हलीम बिरोई 1970 की दहाई से सिंधी अदब के कारीन में अपना लोहा तब मनवाने लगे थे जब ये अशरा सिंधी अदब और शायरी का सुनहरा दौर या रेनेसेंस कहलाता, और माना में सोनी जैसे मौकर जरीदे में हलीम बिरोई की कहानियाँ और तहरीरें छपने लगी। ये सिंधी ज़बान के मुश्ताक अहमद यूसुफ़ी तो नहीं थे, लेकिन हलीम बिरोई थे और अपनी शनाख्त लेकर आए थे। वो मुझसे खजूरों के पीछे मिली और बार बार मिली, हत्ता कि वो हामला हो गई। जैसे चित्रें लिखने पर जुल्फ़कार अली भुट्टो के दौरे हुकूमत में हलीम बिरोई की ऐसी तहरीर शाया करने वाले सिंधी अफ्तरोस बरसात समेत फहाशी, मुल्क दुश्मनी और नज़रिया पाकिस्तान के मुखालिफ मवाद के इल्ज़ामात दिए, बेहुदा इल्ज़ामात दिए, तब बदनाम ज़माना प्रेस एंड पब्लिकेशन आर्डिनेंस के तहत 40 से ज़ायद सिंधी जरायद और किताबों पर पाबंदी लगाई गई और बहुत से जरायद और कुतुब पर वो पाबंदी तहाल कायम है। इसी तरह हलीम बिरोई ने सिंध के एक और सदियों पुराने दानिश भरे और हाज़िर जवाब किरदार वताए फ़कीर को भी जदीद ज़ुबानों में पेश किया। 20वीं सदी के सिंधी और देसी समाज और मसाइल में घिरा उसे हल करता हुआ वताए फ़कीर। हलीम बिरोई ने अपने लिए कहा था कि वो फ़लसफ़ी है, लेकिन लोगों ने उन्हें मस्खरे के तौर पर लिया। हलीम बिरोई असल में अपनी सिंधी तहरीरों में चेक अदीब मिलान कुंडेरा और अमरीकी लखारी और नावल निगार कर्ट वोनेगट की काट और तंज का इम्तजाज लिए हुए थे। वो अपनी तंज में मिलान कुंडेरा के मज़ाह की तारीफ के इस हदों से भी आगे निकला था कि मज़ाह वो है जब किसी मैयत को कब्र में उतारते वक्त किसी के सर का हेड मरने वाले की कब्र में गिर जाए, यानी कि बर्फ़ में आग लगाने का काम सिर्फ हलीम बिरोई कर सकता था। हलीम की कमज़ोरी हसीन औरतें, अच्छी शराब और उमर ख़याम के रवायात हलीम बिरोई की कमज़ोरी थी और किस खूबसूरत इंसान से अहले दिल की नहीं हो सकती। मैं इसमें हाफिज़ के तुर्क शिराज़ी का इजाफ़ा भी करूँगा, लेकिन सबसे ज़्यादा काम उसका पहला और बाकायदा आखिरी जदीद सिंधी नावल ओढ़ा था, जो 1980 की दहाई में शाया हुआ, जो बिलाशुबा जदीद सिंधी अदब में एक शाहकार के तौर पर माना जाता है। इनफॉर्मल क़िस्म जी जेकॾहिं का गुफ़्तगू कभी हलीम बिरोईअ जे बारे में, त शायदि को माण्हू अहिड़ो जंहिंजे जोराबनि में धप हुई ऐं हू उनजे घर वियो हो ऐं उन खां पोइ हुन हिते शाइरी जी ॻाल्हि थी त दरी खोल प्यारा मरां थो दरी खोल प्यारा। इतां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। ऐं तव्हांखे अदा मदद सिंधी, असीं सभु हैदराबादी आहियूं ऐं हलीम सां मुंहिंजी दोस्ती मोहब्बत ॿ ज़ाती हवाला आहिनि। हिकिड़ो हवालो त इहो आहे त सदर में जिते उन्हनि जी शहज़ादी मंज़िल जंहिं घर में रहंदो हो मैडम नसीम, अॻियां थोरो हलंदासीं त ज़किया बिरोई साहिबा वारनि जो घरु, इक़बाल बिरोई साहिबु, हैदराबाद जूं सदर जूं मशहूरु शख़्सियतूं आहिनि।
हिकिड़ो त इहो हवालो आहे त मुंहिंजे नानाणो पोइ मुंहिंजो साहुराणो घरु उनजे बिल्कुलु अपोज़िट जेको आहे उहो हलीम बिरोही साहिब जो घरु आहे। इहा हिकिड़ी वेझड़ाई आहे त जीअं माण्हू साहुराणे घर वञे थो। बल्कि मुंहिंजी शादीअ जो शामियानो ई शहज़ादी मंज़िल जे साम्हूं लॻो हुयो ऐं मुंहिंजी जॾहिं शादी थी त मूंखे मुबारक ॾियण जे लाइ मूंखे त माइटनि सहरा पाराया हुआ। सो उन्हनि सहरनि में हुन मूंखे हीअं करे हीअं कयो हो त पोइ मूंखे ख़बर पई त जेको हीअं करे हीअं कयईं त इन जी माना त सॼी ज़िंदगी पंहिंजी ज़ाल खां डिॼंदो रहिजांइ। ज़ालूं वॾियूं ज़ालूं हूंदियूं आहिनि। ऐं ॿियो जेको उन सां बहितरीन उन सां इंतिहाई वेझड़ाइप जो हवालो आहे हिकिड़े वॾे अरसे ताईं, उहो इहो आहे त असांजो आगम पब्लिशिंग एजेंसी निसार हुसैनी साहिब जो रिसालो, जितां असां सिंधी साहत कढंदा हुआसीं, असीं नियापो कढंदा हुआसीं, नई टई कढंदा हुआसीं, त अवल त हिकिड़ी मुख़्तसिर तहरीर आहे जंहिंजे बारे में असीं गुफ़्तगू कयूं पिया। उनजो हिकिड़ी मुख़्तसिर तहरीर आहे त उनजो लहजो छा आहे, आउं ॻाल्हाईंदुसि त तव्हांखे लॻंदो त हीउ हलीम बिरोही पाण अवां सां मुखातिब आहे। उन खां पोइ हिकिड़ी ॿ नंढड़ी मुलाक़ात जी यादगिरी उन ते पोइ पंहिंजी गुफ़्तगू ख़त्मु कंदुसि। आख़िर में हिकिड़ी हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे जेका हलीम जे बारे में हिते सिर्फ़ु उनजो जेकॾहिं औलाद हिते हुजे हा, न्याणियुनि मां अरमग़ान या ॿियूं सना वारा हुजनि हा, सबा वारा हुजनि हा, जी हा, उन्हनि मां का न्याणियुनि मां का हुजे हा त उहा ज़रूरु उन राज़ खां वाक़िफ़ हुई। उहो राज़ आउं तव्हांखे आख़िर में ॿुधाईंदुसि। हलीम जेको असांखे मज़मून लिखी ॾिनो उहो आहे त हलीम बिरोही जे मौत जी ख़बर ही पाण पंहिंजे हथनि सां लिखी आयो, जेका असां शाया कई सिंधी नई टही रिसाले में। उहो लिखे चवे थो त मूंखे मौत सां प्यारु आहे ऐं मां मरणु चाहियां थो, पर अलाइजे छो मरां ई नथो। के माण्हू छिकजी शराब ॾांहुं वेंदा आहिनि, के छिकजी औरत ॾांहुं वेंदा आहिनि, पर मूं जेकॾहिं का कशिश महसूसु कई आहे त उहा फ़क़ति मौत लाइ। इहो ई सबबु आहे जो मां पंहिंजे अदबी जुनून जी शुरूआति बि मौत सां कंदो आहियां ऐं पंहिंजे अदबी जुनून जे वक़्ताइती ख़ात्मो बि मौत सां कंदो आहियां। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो मौत वक़्तु छा थींदो ऐं मुंहिंजो मौत कीअं ईंदो। मुंहिंजी माउ मुंहिंजे पीउ मूंखे वठणु ईंदा ऐं मां हलियो वेंदुसि हुननि ॾांहुं, हुननि सां गॾिजी ओॾां जिते हू रहंदा आहिनि ऐं जंहिंखे असां मौत जो आश्रम चवंदा आहियूं। पर मुंहिंजे मौत जी ख़बर ॿिए ॾींहुं अख़बारनि में छपाइबी। मां पाण उन्हनि ख़बरनि जी प्रूफ रीडिंग पाण कंदुसि, पोइ मरंदुसि। पहिरीं अख़बारुनि में ख़बर ईंदी त हलीम रहलत फरमाए वियो ऐं पोइ मां मरंदुसि। जेसिताईं मां पाण पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे मौत जी ख़बर अख़बारुनि में छपियल न ॾिसंदुसि, तेसिताईं मां बाबा न मरंदुसि। जेकॾहिं मूं ॾिठो त का बि प्रूफ रीडिंग जी ग़लती रहिजी वई आहे त मां पंहिंजो मरणु मुलतवी करण खे बहितर सम्झंदुसि। पहिरीं उहा ख़बर सही दुरुस्त छपराईंदुसि। ईअं करण लाइ मूं वटि 2-4 सबब आहिनि। पहिरियों सबबु हीअ आहे त मुंहिंजे मौत जी ख़बर माण्हुनि खे पाण शाया करणु घुरिजे। पहिरीं ख़बर हीअ आहे त पंहिंजे मौत जी ख़बर माण्हूअ खे पाण शाया करणु घुरिजे। हिन मामले में कंहिं बि टाकड़ के विच में पवण जो को बि हक़ु कोन्हे। हीउ मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे। अवां इख़्तिलाफ़ राय रखी सघो था, पर हीउ मज़मून मुंहिंजनि पंहिंजनि ज़ाती ख़्यालनि सां एतिरो त थपियलु आहे जो अवां इख़्तिलाफ़ राय रखंदे थकिजी पवंदा। मरां मां अख़बारुनि में ख़बर ॾींदो हुअमि या ख़बर वरी मुंहिंजे मरण जे ॾे तारिक अशरफ या ज़फ़र हसन। इहा ॻाल्हि बाबा मूंखे नापसंदि आहे, न वरी अख़बार वारा ई क़बूलु कंदा। हूअं तारिक अशरफ जे आज़ादु थियण ते हाणे मुंहिंजी पंहिंजे मर्ज़ी जेल वञण ते थी पई आहे। आख़िर ॾिसां त सही जेल में आख़िर हो छा जो तारिक अशरफ एतिरो डिघो अरसो जेल में रही पियो हो। पर मां पहिरीं थोरो मरी वठां, पोइ मां जेल वेंदुसि पंहिंजे मौत जी ख़बर पाण शाया करण लाइ। ॿियो सबबु हीअ आहे त अख़बारुनि खे ताज़ियूं ख़बरूं खपनि ऐं टियों सबबु हीअ आहे त अख़बारुनि खे अहिड़ियूं ख़बरूं खपनि जिन में मज़ो हुजे। हलीम बिरोही मरी वियो, उन में एतिरो लुत्फ़ कोन्हे जेतिरो हलीम फलाणी तारीख़ में मरंदो उन में एतिरो वधीक लुत्फ़ आहे। हलीम काल्ह मरी वियो, का ख़बर ई कान्हे। हलीम फलाणी तारीख़ ते मरंदो, ख़बर बि आहे त सस्पेंस बि आहे। मूं पंहिंजे मरण जी ख़बर जो सॼो प्रोग्राम ठाहे तयारु करे छॾियो आहे त कॾहिं कहिड़े नमूने में अख़बारनि खे ॾींदुसि। पंहिंजे मरण खां 2 हफ़्ता अॻु मां सॼो प्रोग्राम आम इतला ख़ासि करे म्यूनिसिपलिटीअ वारनि लाइ या ध्यानु तलब म्यूनिसिपलिटी अख़्तियार वारनि जी हेडिंग हेठि साइक्लो स्टाइल कराए ॾींदुसि ऐं मरण खां हफ़्तो अॻु अख़बार वारनि खे टपाल रस्ते उमाणे छॾींदुसि। प्रोग्राम में साफ़ ऐं वाज़े लफ़्ज़नि में लिखियलु हूंदो त
बिरोही हली बिरोही फलाणी ॾींहुं मरंदो, मरण जो वक़्तु फलाणो हूंदो, जनाज़ो एतिरे वॻे फलाणे हंधा खॼिबो, फलाणे मस्जिद में संदसि जनाज़े नमाज़ पढ़ाइबी, पोइ हली बिरोही जे जनाज़े खे फलाणे क़ब्रिस्तान में ॾांहुं खणी वञिबो, दफ़नाइबो। मरहूम हली बिरोही पंहिंजे पोयां हिकु बेवा ऐं 4 न्याणियूं छॾे मोह आहे। अलाह ताला मरहूम जी बेवा ऐं संदसि 4 ॿारनि खे तौफ़ीक़ फरमाईंदो त जीअं हलीम बिरोही जी मौत जो वक़्तु ताड़ियूं वॼाए संदसि जनाज़े खे ख़ुशीअ ख़ुशीअ सां घरां न रवाना कनि। आमीन इलाही आमीन। अहिड़े इतलाह जी हिकु कापी मां APP ऐं PPI जहिड़ियुनि ख़बरूं पहुचाईंदड़ एजेंसियुनि खे बि ॾेई छॾींदुसि। हिकिड़ी कॉपी हद जे सूबेदार खे बि ॾेई छॾींदुसि, मतां कावड़िजी न पए, छो त मुंहिंजे मरण वारे प्रोग्राम में इहो बि लिखियलु हूंदो त हलीम बिरोही जो टीजो फलाणे हंधि एतिरे वॻे थींदो ऐं संदसि चालीहो फलाणे हंधि फलाणे वॻे थींदो। नोट मूंखे इहे टीजा ऐं चालीहा न वणंदा आहिनि जिन में हद जे सूबेदार पंहिंजे अमले समेत शरीक न थिए। नोट ख़तमु मरण खां अॻे मां हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस बि सॾाईंदुसि जंहिंमें BBC समेत सभिनी मुल्कनि एजेंसियुनि जा नुमाइंदा शिरकत कंदा। प्रेस कॉन्फ्रेंस में मां पंहिंजे मरण जो सॼो प्रोग्राम पढ़ी ॿुधाईंदुसि ऐं पोइ ख़बर मुल्की नुमाइंदनि खे इजाज़त ॾींदुसि त हू भल मूंखां सवाल कनि। जेकॾहिं BBC वारे मार्क टेलीअ मूंखां सवाल कयो त बिरोही साहब अव्हांजे मरण जो सबबु, त मां जवाब में पुछंदोसांसि तोखे कहिड़ो एतिराज़ु। आख़िरी पैरा में चवे थो ऐं मां ग़ैर मुल्की नुमाइंदनि खे पंहिंजे टीजे ऐं 40 जी दावत ॾींदुसि, पर मूंखे ख़बर आहे त छा थींदो ईअं त मुंहिंजे मरण खां अधु कलाक अॻु म्यूनिसिपलिटीअ वारा किचिरो खणंदड़ ट्रक मुंहिंजे घर जे अॻियां अची बीहारे छॾींदा ऐं मुंहिंजे मरण शर्त मूंखे ट्रक में विझी शहर खां ॿाहिरि शहर जे किचिरे ऐं ढूंढ में फिटो करे ईंदा। इहो ई सबबु आहे जो मुंहिंजे अख़बारुनि में छपियल आम इतला फ़क़ति म्यूनिसिपलिटी अख़्तियार वारनि लाइ कारगर साबित थींदो। हलीम बिरोही जा ॿ हिकिड़ा नंढड़ा वाक़िया आऊं तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। हिकिड़ो त मूं जर्नलिज़म में MA कई, ज़ाहिर त मुंहिंजो हलीम बिरोही साहिब सां डेली जो असांजी मुलाक़ात जो वक़्तु शाम जो हूंदो हो। साईं निसार हुसैनी साहिब सां मिलण ईंदा हुआ। हुनखे ख़बर पई त मूं पंहिंजी जर्नलिज़म में डिग्री पोज़ीशन सां पास कई आहे, त मूंखे चयईं त हाणे तोखे नौकिरी जेका आहे उहा घटि में घटि ॾिस, आउं तोखे मना थो करियां त न पहिरें न ॿिए न टे न चौथे 80 इंटरव्यू तोखे ॾियणा आहिनि। मुंहिंजी एस्ट्रोलॉजी ॿुधाए थी त तुंहिंजे लाइ हिकिड़ो तमामु वॾो उहिदो आहे, तोखे पोइ ॿुधाईंदुसि। मूं हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो, पब्लिक रिलेशन ऑफिसर थी वियुसि। कुझु ॻाल्हि वणी कुझु न वणी। कुझु ॾींहंनि खां पोइ मूं ॿियो इंटरव्यू ॾिनो त आउं रेडियो पाकिस्तान में प्रोग्राम प्रोड्यूसर थी वियुसि। अदबियात ते मूंखे मिलियो, मूंखे चयईं त ॾे ख़बर इंटरव्यू सिलसिला शुरू आहिनि। मूं चयो हा। ऐं ॿिए इंटरव्यू में चित थी वियो आहियां, ऐं वञा थो इस्लामाबाद, मुंहिंजी 6 महीना ट्रेनिंग आहे ऐं प्रोग्राम प्रोड्यूसर। मूंखे चयईं दरवेश चमाट अहिड़ी थो छिके हणई, तूं ई मूं तोखे चयो त 79 इंटरव्यू ॾिए, तोखे 80वें इंटरव्यू में वॾो उहिदो मूं ॾिठो। त मूं चयो अलाए कहिड़ो वॾो उहिदो। चई तोखे गवर्नर सिंध थो आउं ख़्वाबनि में ॾिसां। हाणे हर वक़्तु चोचलाइप, हर वक़्तु उनजो सेंस ऑफ ह्यूमर सुजाग हूंदो हुयो। हलीम सां जेको बि मिलो, तव्हां मां जेके बि मिलिया आहिनि, पंहिंजो पंहिंजो किसो अची सभु ॿुधाईंदा। मुंहिंजी ख़ुशनसीबी हुन सां इन्हनि हवालनि जे करे। हिकिड़ो त सावराणे घर जे वेझो, हर वक़्तु हुनजी घरवारी त ज़बरदस्तु, उहा हिकिड़ी डिसिप्लिन्ड औरत हूंदी हुई, भाभी नसीम। त मूंखे जेको ॿियो उनजो वाक़ियो यादि आहे, ऐं कसम थो खणां त मूंखे अलण फ़क़ीर इहा ॻाल्हि ॿुधाई, पर आउं उनखे पंहिंजे लफ़्ज़नि में थो बयानु करियां त हू सिंध यूनिवर्सिटीअ में तमामु सख़्तु गिर एडमिनिस्ट्रेटर हुयो हलीम बिरोही साहिबु। सो हिकिड़े ॾींहुं विज़िट पियो करे त छा ॾिसे त यूनिवर्सिटी कॉलोनी, तव्हां ख़बर आहे त हुनजो एडमिनिस्ट्रेटर हो, हुनजी सफ़ाई सुथराई हर ॻाल्हि जो हलीम बिरोही खे ध्यानु रखिणो हो। हू जो ॾिसे त हू जेको हलीम बिरोही जो जेको अलण फ़क़ीर जो जेको क्वार्टर आहे, उन ते उनजी जेका घरवारी आहे, ज़ाहिर मङणहार आहिनि, उन पंहिंजो फैमिली बैकग्राउंड इहो ई आहे त उनजी मेंह जेका आहे उहा दर ते बीठी आहे, उहा हिकिड़ो तगारी जहिड़ो छेणो छप छप लाही थी वञे। ऐं हलीम बिरोही उनखे ॾिसंदो रहियो, हिते हुमा हुमा कर भैया, ठुमक ठुमक ता थैया, हीअ अलण फ़क़ीर जा जेके ॿोल आहिनि। त उहा जेका ख़ातून आहे, ओपला थोपला खणी उहो भित ते ज़प ज़प कंदी, उहा छेणा थपींदी पई वञे। यूनिवर्सिटी कॉलोनी उनजी आम शारा मस्जिद जे साम्हूं थिए, त उनखे हलीम बिरोही खे सख़्तु ऑकवर्ड लॻो। उन चयो त हींअर गाॾी घुरायो, टपड़ खणो, तव्हांखे अंदरि जेको VC हाउस जे पुठियां क्वार्टर्स आहिनि, उहो थोरो झंग आहे। त पोइ उहा जेका हुमा हुमा कर भैया ऐं ठुमक ठुमक ता थैया, उहे सभई टपड़ टाड़ी आहिस्ते आहिस्ते शिफ्ट थिया ऐं अलण फ़क़ीर ख़ैर सां वरी
पंहिंजे उन नए घर में असांजी भाॼाई फेरोज़ साईं असांजे फ़हीम जी माउ जेका आहे उहा उते हली वई। ऐं पंहिंजो आख़िरी हिकिड़ो बाक़ी बयां थो त असां हिकिड़ो सवाल जवाब जा सिलसिला शुरू कया हुया सिंधी उन में नई टहीअ में। त असांजे हिकिड़े दोस्त पुछियो त हलीम बिरोई साहिबु शाइर थियण लाइ छा ज़रूरी आहे? हलीम बिरोई साहिबु शाइर थियण जे लाइ छा ज़रूरी आहे? पाण लिखियईं बेआरामी ज़रूरी आहे ऐं इहो बि ज़रूरी आहे त अदीब थियण जी लियाकत बिल्कुलु न हुजे। अॻिते ॿिए सवाल कयसि त हलीम बिरोई साईं मालदार थियण जो आसान तरीक़ो, मालदार थियण जो आसान तरीक़ो। त हलीम बिरोई साहिबु चयो त चवंदा रहो त ग़रीब आहियां ग़रीब आहियां ग़रीब आहियां। अवां टीवीअ लाइ ड्रामा छो नथा लिखो? जवाबु ॾिनई अब्दुल करीम बलोच ऐं सुलेमान शाह जे विच में फ़क़ति अमर जलील रहे थो, मां जिन्स बि आहियां। अॻिते सवाल कयो वियो त अवां इश्क जो इम्तिहान कहिड़े कॉलेज मां पास कयो? हलीम बिरोई अवां इश्क जो सामान कहिड़े कॉलेज मां पास कयो? चयाईं त इश्क में हमेशह नापास ई थिबो आहे, जंहिंखे पास सम्झो वेंदो आहे सो हक़ीक़त में रेस्टिकेट थियल हूंदो आहे। चयईं सवाल कयो वियो त औरत जो ख़तरनाक रूप, हलीम बिरोई औरत जो ख़तरनाक रूप कहिड़ो आहे? मुख़्तसिर जवाबु ॾिनई औरत जो महिरबान थियणु। हिकिड़ो सवाल कंहिं पुछियुसि त अॼुकल्ह साइंसी दौरु आहे, तव्हां ॿुधायो त जेकॾहिं कंहिं दाना होशियार ऐं अफ़लातून जहिड़े अकुल वारे इंसान जो दिमाग़ ऑपरेशन जे ज़रिए कढी कंहिं चरिये बेवकूफ़ ऐं अधु मग़ज़ीअ जे खोपड़ीअ में लॻायो वञे त छा उहो माण्हू ॾाहो थी सघे थो? जवाबु ॾिनई ॾाहो छा थींदो, पर सिंधी अदीब ज़रूरु थींदो। आख़िरी सवाल आहे जेको हुन खां पुछण वारनि पुछियो आहे त अव्हांजी शिकिल, हलीम बिरोई साहिबु अव्हांजी शिकिल जेका आहे उहा शर्लाक होम्स जहिड़ी आहे। हलीम बिरोई साहिबु तव्हांजी जेका शिकिल आहे उहा शर्लाक होम्स जहिड़ी आहे। त पाण चयईं अव्हां पहिरियां सिंधी आहियो जंहिं इहो न पुछियो आहे त शर्लाक होम्स केरु हो? मुंहिंजी शिकिल शर्लाक होम्स जहिड़ी कान्हे, शर्लाक होम्स जी शिकिल दरअसल मूं जहिड़ी आहे। ऐं आख़िरी जेको आऊं तव्हांजी ख़िदमत पेश कंदुसि त मूं हुन खां ऑटोग्राफ वरितो आहे। हलीम बिरोई साहिब जो ऑटोग्राफ जा लफ़्ज़ आपो महताब बि ताज़ो किथे उहे रिपीट कया आहिनि पंहिंजे फेसबुक ते। ऑटोग्राफ जा हुन जा अखर मूं वटि मौजूदु आहिनि जेके असां वरी रिसाले में उनखे एम्बॉस करे उन में शाया बि कया। हू चवे थो त आऊं तारीख़ जी किताबनि में ज़िंदा रहणु नथो चाहियां। हलीम बिरोई जा अखर आहिनि, आऊं तारीख़ जे किताबनि में ज़िंदा रहणु नथो चाहियां, मां ॾंद कथाई किसनि वांगुरु रहणु थो चाहियां। ऐं तारीख़ जी उमिरि त 50-60 साल मस हूंदी आहे, पर ॾंद कथाऊं हज़ारे साल जीअरियूं रहंदियूं ईंदियूं आहिनि। ऐं आख़िरी जेको मूं अव्हांखे ॿुधायो त राज़ जेको आहे उहो सिर्फ़ु मूंखे ख़बर आहे या उनजे ॿारनि खे या उनजी ज़ौजा मोहतरमा भाभी नसीम खे ख़बर हूंदी या इंतिहाई वेझनि खे ख़बर हूंदी त हलीम बिरोई हिकिड़ो लॉकेट पाईंदो हुयो, हिकिड़ी ज़ंजीरी हुई, उहा ज़ंजीरी कॾहिं हू अंदरि करे छॾींदो हो ऐं हुनजो मूड हो न छा शेख अयाज़ ई कोन चरे त कहिड़ी मयार चूड़ो कॾहिं पेर में पाए छॾे करे हथ में पाए छॾे, त हू ज़ंजीरी कॾहिं अंदरि करे छॾींदो हो ऐं कॾहिं ॿाहिरि करे छॾींदो हो। उन ज़ंजीरीअ में जेको पुतलो हूंदो हो उहो त हैरत अंगेज़ हुयो, अॼु ताईं मूं अहिड़ा पुतला कोन ॾिठा आहिनि। हलीम बिरोईअ जो उहो पुतलो जेको हूंदो हो उहो स्टील जो क्वेश्चन मार्क हुयो, उहो हुनजी हिन ज़ंजीरीअ में हिते क्वेश्चन मार्क वांगुरु हिते लटकंदो रहंदो हो। त तव्हांखे ख़बर आहे अदा मदद असीं सभु हैदराबाद जा आहियूं, हैदराबाद जा माण्हू कहिड़ी सिंधी ॻाल्हाइनि हितां जी हुतां जी, पर बाबा सदर वारा जेके असांजा सिंधी आहिनि उनजी उर्दू गुलाबी विलायती उर्दू हूंदी आहे, हमकूं तुमकूं ही सभु अजीब हिकिड़ी उर्दू आहे जेका उनजे सदर जा माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि। त मूं हलीम साहिब खे हिकिड़े दफ़ो चयो त हलीम साहिब हीउ जेको तव्हां हिन जो छा राज़ आहे? असां त किथे स्टार जा पुतला कॾहिं किथे ख़ूबसूरत कोई दिल्ली हो ताला बाला ही, त तव्हां त ही क्वेश्चन मार्क लॻो पियो आहे तव्हांजे हिन लॉकेट में, त इहो राज़ छा आहे? चईं बाबा मेरे से नहीं पूछो, दुनिया में बहुत प्रॉब्लम पड़े हुए हैं, दुनिया में बहुत सवाल हैं, मैं मुँह झाड़न में पहले ही फिरा हुआ हूँ, मुझको तंग नहीं करो। त मूं चयो त आख़िर कुछ भी छो आख़िर? तो चईं बाबा ये अजीब मस्खरी उसने बनाई है, हमको मारने के लिए बुला रहा है दुनिया में, ये कम सवाल है, वो हमको बुला रहा है और फिर हमको मारने के लिए फिर हमें वापस भेज देता है, ये क्या मस्करी है? तो मैं मुँह चयोमांसि पोइ इहो त तव्हां दीवाननि वारियूं त चरनि वारियूं ॻाल्हियूं पियो कयूं।
त पोइ चयईं ऐं उन ते गुफ़्तगू ख़तमु चयईं त तूं सही थो चवीं, एक मुअम्मा है समझने का न समझाने का, ज़िंदगी क्या है ख़्वाब है दीवाने का। महिरबानी। घणियूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि हलीम साहब जे हवाले सां। शायदि आउं घणियूं जेको सोचे आयो हुउसि त उन्हनि मां काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके असांजे दोस्तनि हिते करे छॾियूं आहिनि। मुंहिंजे लाइ दोहिराइण जो को जवाज़ कोन्हे को, ऐं यकीनन ॿ टे शयूं आहिनि जेके आउं हिते करणु चाहियां थो। जेको नसीर साहब ॻाल्हि कई त दीवाने जो ख़्वाब, त हलीम साहब जे हवाले सां चवंदुसि, हिकिड़े ॾींहुं किथे पढ़ियो, चवंदो देयर इज़ अ जॉय इन मैडनेस विच ओनली मैड मैन नोज़। त दीवानगीअ जो पंहिंजो हिकिड़ो मज़ो हूंदो आहे। जेॾीमहिल दीवानगी तव्हांखे मौक़ो फ़राहम कंदी आहे त जेके सोसाइटीअ जा इस्टेब्लिश नॉर्म्स आहिनि, इस्टेब्लिश जेके रूल्स आहिनि, एंड समटाइम्स दीज़ रूल्स एंड नॉर्म्स आर सो सफोकेटिंग, उहे एॾो त तव्हांजो जकड़े छॾींदा आहियो त तव्हां पाण जी कोन सघंदा आहियो। पोइ तव्हां छा कंदा आहियो, पंहिंजे मथां दीवानगी तारी करे छॾींदा आहियो, त जीअं उन्हनि सफोकेटिंग नॉर्म्स तां, उन्हनि जेके जकड़ियल जेके हूंदा आहिनि उन्हनि मां आज़ादु थी सघो। दैट मैडनेस प्रोवाइड्स यू द रियल अपॉर्चुनिटी टू फ्री योर सेल्फ, एंड समटाइम्स यू फियन मैडनेस। आई मीन इहो ज़रूरी हूंदो आहे। हिकिड़ा तमामु ज़हीन माण्हू, तमामु होशियारु माण्हू, तमामु ॾाहा माण्हू, उहे पंहिंजे मथां चरियाप तारी कंदा आहिनि, दीवानगी तारी कंदा आहिनि, त जीअं हू कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं करे सघनि, कुझु उहो करे सघनि जेके आम तौर ते नॉर्मल माण्हू कोन कंदा हुआ। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहा चरियाप, इहा दीवानगी हलीम साहब पंहिंजो पाण जे मथां तारी कई हुई, ऐं उन जा सबब हुआ, रीज़न हुया। डॉक्टर अलीमंद रिद हिकिड़ी ॻाल्हि कई त जंहिं दौर में असां हलीम साहब खे पढ़ंदा हुआसीं, मूंखे हलीम साहब चवणु थोरो ख़राबु पियो लॻे, हलीम हुयो, कॾहिं हुनखे पसंदि बि कोन हो त केरु मूंखे साहब बि चए। हू सभिनी सां फस्ट नेम सां मुखातिबु थींदो, मनोज कीअं, पाण बि हलीम, ऐं जीअं ॻाल्हि कई, हू का भेण, को साहब, उन्हनि शयुनि खां मथां हुयो। त डॉक्टर अलीमंद ॻाल्हि कई त असां उहो दौरु पियासीं जेॾीमहिल हिकिड़ी सिंध में हिकिड़ो निकिरी आयो अदब, हिकिड़े कश्म निकिरी आयो। कश्म कहिड़ी हुई, जेका अर्ली 70s जी हुई, जेका रुजत पसंदनि ऐं तरक़ी पसंदनि जे विच में जेका तमामु वॾी आइडियोलॉजिकल वार हली हुई, ऐं जंहिंमें तमामु अख़बारुनि में, रिसालनि में, हर महाज़ ते उहा वेड़ हली। हिकिड़े तरफ़ हिकिड़े फ़िक्र जा माण्हू हुया, ॿिए तरफ़ ॿिए फ़िक्र जा माण्हू हुया, तनक़ीदूं लिखियूं हुयूं, पम्फलेट्स लिखिया विया, मज़मून लिखिया विया, शहरनि में छपाए वेंदा हुआ, लिखी त फलाणो गद्दार आहे, पिटीशन्स दाख़िल थींदियूं हुयूं, माण्हुनि ते इहो इल्ज़ाम हणंदा त हीअ देशद्रोही आहिनि, हिकिड़ी वॾी वेड़ हली। ऐं सिंधी अदब उन अर्ली 70s ताईं उन वेड़ मां निकिरी आयो, ऐं सिंधी अदब जो हिकिड़ो टोन हिकिड़ो तय थी वियो, हिकिड़ो तर्क पसंदि वारो टोन हुयो, ऐं हिकिड़ो नेशनलिस्ट टोन हुयो। माना तरक़ी पसंदि माना ईअं न आहे त जीअं असां वटि आमतौर ते लेफ्टिस्ट जेको आहे सो हूंदो हुयो, जेका अंजुमन मुनसिफ़ीन जेके हूंदा हुआ, द प्रोग्रेसिव राइटर्स, उहा तरक़ी पसंदी कोन हूंदी हुई। सिंधी जेका तरक़ी पसंदी हुनजो ख़ासि हिकिड़ो मिज़ाज हुयो, जेका पंहिंजे जोर में नेशनलिस्ट बि हुई, जेका पंहिंजे जोर में सेक्युलर बि हुई, जेका पंहिंजे दौर में पोरियत जी जेका हिसा हुई, जेका पंहिंजे में इस्टेब्लिशमेंट जे अपोज़िट हुई, इहो हिकिड़ो टोन तय थी वियो। ऐं तमामु वॾो सिंधी अदब उन मिज़ाज जे तहत, जेको अयाज़ थियो, सिराज थियो, अमर जलील हुयो, नयाज़ हिमायूनी, उस्ताद बुखारी, वञी हिकिड़ो वॾो हिकिड़ो सिलसिलो थियो। पर मूंखे इहो चवंदे हाणे आउं सम्झां थो इहो हिकिड़ो बहस पाण शुरू करियूं था। उहो बहस इहो आहे, मूंखे लॻंदो त उहा तरक़ी पसंदी बि ॾाढी सफोकेटिंग थी वई, उहा बि ॾाढी माना एक्सपेक्ट कयो पियो वियो त हर राइटर जेको लिखंदो त उन तरक़ी पसंदि वारे उन्हनि पैरामीटर्स ते लिखंदो।
तव्हांखे जेकर लिखिणो आहे त तव्हांखे हिननि जेके आहिनि से मौज़ूअनि ते लिखिणो आहे, तव्हांखे टोन अख़्तियार करिणो आहे त हीअ करिणो आहे, तव्हांखे सिंध ते हीअ करिणो आहे, तव्हांखे पोरियत ते हीअ करिणो आहे, तव्हांखे नारो फलाणो हणिणो आहे त, ऐं पोइ उन सफोकेटिंग प्रोग्रेसिव जेको थाट हुयो उन जे ख़िलाफ़ बि हिकिड़ी रिबेलियन थी हुई, जेके रिबेलियन कॉन्शियसली अनकॉन्शियसली मदद अली साहब हुयो। मदद अली साहब पाण हालांकि नेशनलिस्ट जेको आहे सो क्रीड जो हिकिड़ो वॾो माण्हू रहियो आहे, पर किथे न किथे शौकत शोरो हुयो, मुश्ताक शोरो हुयो, माणिक हुयो, हलीम हुयो, अब्दुल हक आलमाणी हुयो। अहिड़ो हिकिड़ो वॾी माना हिकिड़ी खेप हुई जेके कॉन्शियसली उन ई जेके आहिनि से तरक़ी पसंदीअ सां नेशनलिज़म सां डोमिनेंट जेके नैरेटिव्स हुया उन्हनि सां उन्हनि तालुक़ु रखणु कोन पिए चाहियो। ऐं हलीम उहो उन माण्हू ते बीठो हुयो जेको जंहिंजो को नज़रियो कोन हुयो, यानी हिकिड़ी वॾी ज़रूरत जी ॻाल्हि आहे न, जेॾीमहिल तव्हांजी हिकिड़ी सॼी सोसाइटी आइडियोलॉजिकली किथे न किथे बीठल हुजे, उन ई दौर में आइडियोलॉजिकली पंहिंजो पाण खे आज़ादु रखणु इहा डेयर आहे हिकिड़ी वॾी, जेका हलीम कई ऐं जंहिंजो हलीम खे भोगणो बि पियो, जेको पोइ माणिक खे भोगणो पियो। ऐं सम्झां थो त हीउ मौक़ियो बि आहे, पाण हिन ते मदली साहब वेठल आहिनि ॿिया, त असीं सम्झूं था त असां सिंध जा हिकिड़ा तमामु टैलेंटेड राइटर्स हुया जिन खे असां इग्नोर करे छॾियो, सप्रेस करे छॾियो, असां उन्हनि खे उहो न ॾिनो छाकाणि जो हिकिड़े डोमिनेंट नैरेटिव सां सहलाड़ियल कोन हुया। उन्हनि ख़ुदकशियूं कयूं, उहे चिरिया थी विया, उन्हनि माठ करे छॾियो। हलीम उन्हनि माण्हुनि मां हुयो। ऐं सम्झां थो त हलीम ही वॉज द फर्स्ट मॉडर्न राइटर, मॉडर्न इन एनी सेंस, जेको तव्हांजे मॉडर्निज़म जी जेका पहिरीं जेका हूंदी आहे, वादर यू ब्रेक विद द ट्रेडिशन्स। हलीम ब्रोक विद द ट्रेडिशन्स, ही नेवर फॉलोड एनी ट्रेडिशन। तव्हां ओड़ा जी ॻाल्हि पिया करियो, मूंखे सम्झ में कोन आयो छो इहा ॻाल्हि कई त असीं माउ भेणनि सां गॾु कोन था पढ़ी सघूं नावेल। इहो जुमिलो ख़ुदि इहो ॻाल्हि करे थो त अञा ताईं असां जेका फ्यूडल जेका सोच आहे त सेक्स हिकिड़ो टाबू आहे, नियाणियुनि जे अॻियां इहो पढ़णु न खपे, नियाणियूं पढ़ंदियूं त पोइ छा थींदो, पोइ उन्हनि में को शहवतूं पैदा थींदियूं, पोइ उन लाइ छा थी पवंदो। हलीम डेलिबरेटली रोट इट, ऐं उन जो जेको इम्पैक्ट हुयो तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं हिन वक़्तु बि जेकर मिसाल जे तौर ते चइजे अंग्रेज़ीअ जा 100 वॾा नाविल कहिड़ा हुआ, तव्हांखे ख़बर आहे पहिरियों नाविल कंहिंखे चवंदा आहिनि? यूलिसिस, जेम्स जॉइस जो। ऐं तव्हांखे ख़बर आहे जेम्स यूलिसिस जॾहिं छपियो हुयो त ऑब्सेनिटी जे इल्ज़ाम में इट वॉज बैंड इन इंग्लैंड, इट वॉज नॉट अलाउड टू बी प्रिंटेड इन इंग्लैंड, बैंड थी वियो हो। USA में अलाए केतिरनि सालनि ताईं पब्लिक लाइब्रेरीज़ में यूलिसिस रखण ते पाबंदी हूंदी हुई। पहिरियों दफ़ो जेको यूलिसिस छपियो फ्रांस मां छपियो हुयो, फ्रांस में उते जेके आहिनि से उहे हूंदियूं हुयूं। एंड वट वॉज द चार्जिस? ऑब्सीन आहे। ऐं यूलिसिस हुयो जेको आउं सम्झां थो त असां पंहिंजे पढ़ाई दौरान उन जो जेम्स जॉइस जो जेको आहे सो द लाइफ ऑफ एन आर्टिस्ट एज अ यंग मैन जेको आहे सो उहो पढ़ियोसीं, या वर्जिना वुल्फ जो लाइट हाउस, टू द लाइट हाउस जेके पढ़ियासीं। इहे पहिरियां मॉडर्न नॉवेल्स हुया जेके उन वक़्त जे जेको डोमिनेंट जेको ट्रेडिशनल जेको मोल्ड हुयो उन्हनि खां उन्हनि परे थिया हुआ। अहिड़े तरीक़े सां ओढ़ाव सिंधीअ जो पहिरियों ऐं आख़िरी मॉडर्न नॉवेल रहियो आहे, पहिरियों ऐं आख़िरी। न उन लेवल जो उन ई थाट ते, न उन ते को नावेल अॻे को लिखियो वियो, ऐं न उन खां पोइ कंहिंखे हिमत थी आहे
जो उहो को नावल लिखी सघियो, इहो पहिरियों मॉडर्न सिंधी नावल हुयो। हलीम जी ॻाल्हि पिया करियूं, हलीम खे असां घणा माण्हू रुॻो उन्हनि कावश जे कालमनि सां सुञाणो, पर हलीम जो एॾो वॾो कमु थियल आहे। हलीम जो पहिरियों किताबु लॉ ते, हुन पॉलिटिकल आई डोंट नो, मूंखे ख़बर न आहे, उन हिकिड़ी फैसिनेशन मुंहिंजो रिएक्शन जो थियो हिटलर ते, हिटलर जा छा जेके आहिनि से नुक़्ता, उन जूं पार्टियूं, आई डोंट नो छो, पर मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो रिएक्शन हुयो उन जो। हलीम जो आर्कियोलॉजी ते, हलीम जो ही त लिसानियात त हिकिड़ो तमामु हिकिड़ो आउं सम्झां थो त हिकिड़ो हलीम जो लास्ट फेज़ हुयो, जेको जंहिंमें रोमन जेको हुन ॻाल्हि कई हुई, उहो का एॾी सबस्टेंशियली का ॻाल्हि कोन्हे। हुनजो ख़्यालु हो त जेके लैंग्वेजिस राइट टू लेफ्ट लिखबियूं आहिनि उहे सर्वाइव कोन कंदियूं, कंप्यूटर जो दौरु आहे, लेफ्ट टू राइट, उन जो को बेस कोन, पर हिन हिकिड़ी ॿी शइ जेका असां उहो कई। पर उन खां अॻु सिंधी ॿोलीअ जी ओरिजिन ते, आर्कियोलॉजी ते, हिस्ट्री ते हुन स्टार में मज़मून लिखिया, जिन में बिल्कुलु नई थॉट, जेके बि ट्रेडिशनल नैरेटिव हुआ सिंधी ॿोली जे हवाले सां, सिंधी तारीख़ जा, उनखे हुन रिफ्यूट कयो। हलीम जो लिसानियात ते तव्हां त असीं चवंदा रहियो, पर लिसानियात ते हुनजो तमामु ज़बरदस्त क़िस्म जा ओरिजिनल आर्टिकल्स रखियल आहिनि, अंग्रेज़ी में लिखियल आहे। हलीम मूंखे पाण ॿुधायो हुई त मूंखे डिक्शनरी कंपाइल पे कई, मतिलबु त पर कंहिं कावड़ में अची मूंखे कंहिं फलाणो चयो ईअं उछलाए जेको आहे सो छॾी ऐं पोइ मूं कोन करे सघियुसि। हलीम जो मज़ाह ते सभिनी जेके बि सिंध में मज़ाह निगार रहिया आहिनि, उन्हनि जा तव्हांखे चंद मज़मून मिलंदा, 5-7। हलीम भला घणा नाला वठंदा हुआ जेके आहिनि से, हली अहमद बुरो इहे तव्हां वठंदा हुआ या ॿिया वठंदा, चंद मज़मून जेके आहिनि से तव्हांखे मिलंदा। हलीम मुसलसिल लिखियो, ऐं उन्हनि ह्यूमर, जेको प्योर ह्यूमर थींदो, जंहिंखे अंग्रेज़ी में ह्यूमर चइबो आहे, आई एम नॉट टॉकिंग अबाउट सटायर, ही नेवर रोट सटायर, ही रोट ह्यूमर। ऐं ईअं लिखी जीअं अंग्रेज़ी में जेम्स थर्बर लिखंदो हुयो, ही वॉज वेरी मच इंस्पायर्ड बाय थर्बर। और स्टीफन लीकॉक जेको हुयो, हलीम्स ह्यूमर वॉज इन लाइन विद द लीकॉक्स एंड थर्बर्स ह्यूमर, ऐं हू थर्बर खां तमामु जेके आहिनि से त हिते ज़िक्र थियो नावल, हिकिड़ो नावल न, उन ॿियो बि नावल आहे जो नालो मिसिस शाह वारो केस। कीअं उन लिखियो हुयो, उहो जेके शर्लॉक होम्स जा, डॉक्टर वाटसन जा जेके किरदार हुया, उन्हनि खे उहो खणी थो अचे ऐं उहे सिंध जी सेटिंग में अचनि था, ऐं मिसिस शाह जो जेको केस आहे उहो हिकिड़ो पूरो नावल आहे। ऐं उनजो जेको शर्लॉक होम्स आहिनि, हिकु ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जा मज़ाया जेके आहिनि, मज़ाया उनजी जेके। अच्छा, जंहिंखे असीं अंग्रेज़ी में हिकिड़ो वॾो ट्रेंड आहे, नाज़िर साहब पढ़ियो आहे इंग्लैंड में, नॉनसेंस वर्सिस जो एंड लिमरिक्स जो, ही रोट वंडरफुल नॉनसेंस वर्सिस। नक तुंहिंजो गुलाबी आहे, अखि तुंहिंजी शराबी आहे, ज़ुकाम जे ज़रड़े जी सारी ख़राबी आहे, जहिड़ियूं नॉनसेंस जंहिंखे असीं आम तौर ते वर्सिस चवंदा आहियूं, ही रोट। ऐं ईअं न को हिकिड़ियूं बि सीरीज़ आहे, a series of verses, poetry, series of articles। ऐं असीं सभु आहियूं न, असां मूं सोचो घणो असां पंहिंजे जवानीअ जो लिखियल जो पिया खायूं। असां को पंहिंजे दौरनि में कुझु लिखी छॾियूं हुयूं शयूं, अॼु ताईं उन्हनि जा टुकड़ा कटे हेॾा होॾा करे असांखे सभु इज़तूं, सभु मान उन जवानीअ जे लिखियल शयूं। हलीम आख़िर ताईं लिखियो, मौत खां 2 महीना अॻु, 1.5 महीना अॻु ताईं लिखंदो, ऐं हमेशह ही नेवर रिपीटेड हिमसेल्फ। हुन मुख़्तलिफ़ दौर में मुख़्तलिफ़ हुन थियूं जेके लिखियूं, मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते लिखियूं, हर भेरे हू ही ऑलवेज री इन्वेंटेड हिमसेल्फ, ऑलवेज री इन्वेंटेड, ही नेवर रिपीटेड। मूं नसीर साहब सां ॻाल्हि पे कई, मूं चयो असांजा इवन आउं अमर जलील ते मुंहिंजी क्रिटिसिज़म त अमर जलील पंहिंजे अर्ली 60s ऐं 70s में जेको लिखियो, उन में उनखे बेपनाह पॉपुलरिटी मिली। ऐं पोइ इन इहा ख़ौफ़ खां त जेकर आउं थोरो डिफरेंट लिखंदुसि त शायदि मुंहिंजी पॉपुलरिटी उहा वञे हली, अमर जलील पंहिंजे डिक्शन खे कॾहिं चेंज कोन कयो। फियर, ख़ौफ़, मुंहिंजा रीडर्स मूंखां गुम थी वेंदा जेकर मूं थोरो डिफरेंट लिखियो।
Popularity is such a dangerous trap. It forces you to conform to a particular diction, particular style. Halim never conformed to a particular diction or particular style. He'd always reinvented himself in a different period. आख़िर ताईं हुन जो जेके आहिनि से लिखंदो आहियो. ऐं मूंखे घणो वक़्तु पियो थिए त मूंखे लॻो त असांजी जेका लिटरेरी इस्टेब्लिशमेंट हुई उन हलीम खे इग्नोर कयो, सप्रेस कयो, तोहमतूं हणी चरियो आहे, नॉनसेंस आहे, हिनखे छा आहे, हीअ कहिड़ी ॻाल्हि पियो करे, सिंधी कोन्हे को फलाणो, अलाए छा. ही नेवर केयर्ड अबाउट इट. ही वॉज अ कॉस्मोपॉलिटन पर्सन. हुनजो कॾहिं बि जेका नैरो नेशनलिज़म सां कॾहिं तालुक़ कोन रहियो. आख़िर जेके हिन जा 2 किताब हुआ उन उर्दू, रोमन उर्दू में उमर ख़याम खे ट्रांसलेट कयो हुयो. आख़िर जेको किताब हो अंग्रेज़ी में हो सीड्स, जंहिंखे हू चवंदो मुंहिंजी वॉमिटिंग आहे, जेको आउं अचे थो लिखां थो. ऐं बट सच अ ब्यूटिफुल बुक. सीड्स अंग्रेज़ी में हुनजे लाइ केतिरो कमु थियल आहे, उर्दू में, सिंधी में. ही वॉज अ ब्यूटिफुल सोल. आउं ईअं कोन तमामु वेझो रहियुसि. मुंहिंजो आख़िरी ज़िंदगी जे उन आख़िरी 8-5-7 सालनि में मुंहिंजो हीउ वाहिद माण्हू हो जेको असां जहिड़नि नंढड़नि माण्हुनि सां सदाईं कंफर्टेबल हूंदो हुयो, सदाईं कंफर्टेबल हूंदो हुयो. हलीम साहिब खे केॾी महिल चइबो हलूं था, हलीम साहिब हलूं था, पाण हलीम साहिब जिते घर हूंदो हुन खां अॻियां जेको आहे सो एनर्जी जो जेको आहे सो शॉप हूंदो मिठाई जो, उते हली पाण गुलाब जामुन खाईंदासीं, पाण हलूं था. हलीम साहिब अॼु बीयर था पियो, अॼु हीअं था करियूं था कयूं. सदाईं कॾहिं हुन पंहिंजो जेतिरो वॾो राइटर हुन कॾहिं कोन रखियो इज़ ऑलवेज़. ऐं हू पंहिंजो पाण खे सदाईं नौजवाननि सां रखंदो छो? छाकाणि हुन कॾहिं बि पंहिंजो पाण खे कंहिं डिकेइंग शइ, रखियल शइ सां कॾहिं बि आइडेंटिफाई कोन कयो. हुन जा जेके बि आख़िर में दोस्त हुआ सभु, सैर गुल भट्टी हूंदी, मसूद लोहार, मुज़फ़र टालपुर, अलाए हिकिड़ी वॾी हिकिड़ी गेम जेका हूंदी हुई ऐं जेके असांखे एक्सेस हूंदो. असां हुनजे घर में ईअं माना जेके आहिनि असांखे एक्सेस हूंदो ऐं उहो एक्सेस असांखे हुन ॾिनो. सच अ ब्यूटिफुल सोल विदाउट एनी प्रिटेंशन्स, विदाउट एनी ईगो, ऑलवेज़ वेलकमिंग, ऑलवेज़. तव्हांखे वेहंदव, तव्हां सां गॾु वेहंदव. तमामु घटि अहिड़ा माण्हू. हिकिड़ो नंढड़ो मूं जॾहिं हुन गुज़ारे वियो हुओ तॾहिं मूं हिकिड़ो हुन ते हलीम जे ॿोलीअ में मूं नालो ई रखियो हलीमियात. हलीमियात हिकिड़ो पर्टिकुलर मनोज कुमार यानी मूं हिकिड़ो हलीमियात लिखी, माना ईअं त ॼण हलीम पियो लिखे. ऐं उन कुझु सिटूं तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो, उन खां पोइ भई जॻह वठंदुसि. हलीमियात. अॼोके ॾींहुं 7 साल अॻु आउं मरी वियुसि. हाणे बि मूंखे हिसाब किताब खां एतिरो डपु न लॻंदो आहे जेतिरो इन ई ॻाल्हि खां डपु लॻंदो आहे त का अख़बार इहा ख़बर न छपे त हलीम ब्रोई जी 7वीं वरसी ख़ामोशी सां मल्हाई वई ऐं यादि में का बि तक़रीब न रखी वई. मुंहिंजे लाइ इन खां वधीक अज़ाब जी कहिड़ी ॻाल्हि थींदी त मुंहिंजी वरसीअ ते का तक़रीब रखी वञे जेका असां रखी आहे. ऐं उन्हनि में उहे अदीब जिन खे मूंखे जिन जी शिकिल सफ़ा न वणंदी से सदारत करे इहो ॿुधाईंदा आऊं केॾो अज़ीम लेखक हुउसि. जिन माण्हुनि सां कॾहिं आउं ज़िंदगी में न मिलियो हुउसि उहे माण्हू महिमान ख़ासि थी करे तक़रीर करे इहो ॿुधाईंदा आऊं नंढे हूंदे हुननि सां चढ़ी पाए घुमंदो हुउसि. मुंहिंजो रूह त तड़पंदो जॾहिं को टार्ज़न अदीब, इहो हुनजो ख़ासि हिकिड़ो जेको आहे टार्ज़न अदीब वरी इहा साॻी तक़रीर दोहिराए, हा जेका हुन 5000 दफ़ा अॻे बि मुख़्तलिफ़ हंधनि ते साॻियुनि माण्हुनि अॻे दोहिराई. जिन न मुंहिंजे कम खे पढ़ियो ऐं न सम्झियो से वॾा वॾा उबासियूं ॾींदड़ मकाला लिखी मुंहिंजे कम मां उहे नुक़्ता पेश कंदा जेके मुंहिंजे लिखण में आहिनि ई कोन. मूं पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंजे शान में कोन ॻाल्हायो. मूंखे इन खां बदफ़ज़ीलती वारी का ॻाल्हि लॻंदी कान हुई त कंहिंजे साम्हूं वेही उन जी तारीफ़ कजे. मूं पंहिंजी हयातीअ में कंहिंखे न चयो त मूं ते ॻाल्हाए. आउं को वॾो 600 माण्हू चयोसि जो ॿियनि खे चवां त मुंहिंजी तारीफ़ कनि ऐं न ई हाणे कंहिंखे ज़रूरत आहे त मुंहिंजी मुजावरी कनि. लेखक जो कमु लिखणु आहे,
कंहिं लेखक जो इहो कमु आहे ई कोन त जिते माइक ॾिसे उते बीह रहे। कंहिं लेखक खे यादि करणु, यादि उनजी लिखणियुनि सां कबो आहे। मूंखे यादि मुंहिंजूं लिखणियूं रखंदियूं, जेसि ताईं माण्हू मूंखे पढ़ंदा रहंदा तेसि ताईं माण्हुनि खे यादि रहंदुसि। जॾहिं न पढ़ंदा त विसरी वेंदुसि। हरू भरू माण्हुनि मूंखे यादि करण जो ठीको त कोन खयो आहे। महिरबानी। हाणे ॻाल्हि इहा आहे त अली रिन साहब ऐं मनोज कुमार जेके ज़िक्र छेड़ियो आहे, कढियो आहे, इन ते त वाक़ई हिकिड़ो अलॻि हिकिड़ो मुज़ाकिरो थियणु खपे, हिकिड़ो अलॻि प्रोग्राम थियणु खपे। सिंध जी क़ौमी तहरीक ते, तरक़ी पसंदि तहरीक ते, सिंधी रिसालनि जीअं तव्हां मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी जो ज़िक्र कयो। हाणे मौलाना गिरामी उन ज़माने में जॾहिं हीउ जेको चओ था त जेको जहिड़ो हलियो, उन वक़्तु जवाब में मशरक़ी शाइरी जा फ़नी क़दुर 200 सुफ़नि जो हिकिड़ो किताबु लिखियो। हुनखे ख़बर हुई त हीउ जेको लिखां पियो इन लाइ मूंखे काफ़ी कशाला कढणा पवंदा। सो सचपच रिन साहब, हाणे तव्हां कहिड़ी प्रोग्राम रखूं त पाण इन मौज़ूअ ते हिकिड़ी अलॻि हिकिड़ी सिटिंग करियूं त उन वक़्तु सिंधी अदीबनि कीअं तहरीक हलाई ऐं कीअं हुननि जेको आहे अॼु जेकॾहिं जेका बि सोच मौजूदु आहे, जेको बि तरक़ी पसंदि फ़िक्र मौजूदु आहे, जेका बि सुजाॻी आहे, इहो क्रेडिट उन्हनि अदीबनि खे थो वञे। अव्हांखे रोहरियाण रिसाले जो नालो विसरी हलियो। रोहरियाण रिसालो उन वक़्तु तमामु वॾो हिकिड़ो अहम रिसालो हूंदो हो। शेख हयात खे शेख हयात करण वारो इहो रिसालो हो। सुहिणी रिसालो तारिक अशरफ जो। ऐं अॻिते क़दम आउं बि कढंदो हुउसि, जंहिंमें माणक थियो। हमीद सिंधी साहिब जो नालो तव्हां वरितो। हाणे इन्हनि माण्हुनि ते वाक़ई हिकिड़ी सेटिंग करणु खपे। हाणे ॻाल्हि हले पई हलीम बरोई जी, त हाणे असां सां वरी मूंसां हिकिड़ो ॿियो अज़ाब आहे, उहो आहे सदर अयूब साहिबु, शेख साहिबु। ऑडर कढी त लिखण खां सवाइ न ईंदे त मज़मून टोका कोन पढ़ाईंदासीं। सो हाणे मां त 40-50 सुफ़ा लिखी आहियो आहियां, पर टाइम कोन्हे इहो मज़मून किथे शाये कराइबो। सो हुन मां चंद सुफ़ा आउं पढ़ी ॿुधाईंदुसि। इन उनवान आहे जोगी जादूगर सामी जादूगर। कॾहिं कॾहिं वीचार कंदो आहियां त उहो असुल में छा हो। हिकु कहाणीकार, हिकु नावलिस्ट, हिकु साइकोलॉजिस्ट, हिकु फिलासफ़र, हिकिड़ो अज़ीम फ़ल्कियात यानी सितारनि जे इल्म जो ॼाणू, हिकिड़ो लिकल आशिक़ जंहिं पंहिंजे इश्क जो कॾहिं बि इज़हार न कयो, पर पंहिंजे नाविल ओड़ा ऐं हिकु कहाणी लता लाजवंती लाजू में ऐं तारा में पंहिंजे अंदर खे ओते छॾियो। या वरी हिकिड़ो सामी जेको सिॼु सुभाणे जा करे साई सामी रोए वांगुरु ॻाल्हि करे हलिया वेंदा आहिनि। या हिकिड़ो जोगी जादूगर जंहिंजे जादू नगरीअ में हिकु ॾींहुं पाण ई खोइजी वियो, ॻाल्हियूं कंदे कंदे ॿुधाईंदे गुम थी वियो। मुंहिंजे लाइ सदाईं हू हलीम ई रहियो। न हलीम साहब, न वरी हलीम बरोई, न साईं हलीम साहब। न जमार जो फ़र्क़ु, 17 साल मूंखां वॾो हो। रस्मी अदब आदाब खां परे। उहा ॿी ॻाल्हि आहे त हू मूंखां केतिरो वॾे हूंदे बि असां ॿिन्ही में आवारगी मौजूदु हुई। सचपच त हयातीअ में के अहिड़ा तालुक क़ाइमु थी वञनि था जो उहे सदाईं पिया यादि ईंदा आहिनि। संदन सारोणी ईंदी आहे त दिलि ग़मगीन थी वेंदी आहे ऐं दिलि मलूल थी वेंदो आहे। भली वक़्तु सारूणनि खे धुंधलाए छॾे, पर वारीअ मंझि सारूणनि जा पेर केॾा बि विञाइजी वञनि, पर ज़हन जे कनवास ते उनजी यादि जी अकासी कॾहिं बि ख़तमु नाहे थींदी। हू मूंखां भले केतिरो बि उमिरि में वॾो हो, पर असीं ॿई हिक ॿिए खे तूं करे ॻाल्हाईंदा हुआसीं। ऐं हू असां ॿिन्ही जी तबियत जो इहो ई वॾो फ़र्क़ु हो जो मूं तव्हांखे ॿुधायो त असीं आवारा हुआसीं। हुन सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात साल 1970 जी शुरूआति में थी। उन वक़्तु हैदराबाद सिंध क़ौमी सियासत ऐं अदबी तहरीकुनि जो बैरोमीटर थी चुको हो। रिसाला, किताब, जलसा, जुलूस, तरक़ी पसंदि तहरीक जा किताब ॼण इजो तो इनकलाब ओभर मां उभरे ऐं दुनिया थी तब्दील थिए। हलीम तॾहिं वकालत कंदो हो ऐं संदसि आफ़ीस गाॾी खाते जे हैदराबाद मंज़ूर चैम्बर्स जे 4थे फ्लोर ते वाक़िअ हुई ऐं 3 मंज़िल ते वरी नियाज़ हमायूनी जी मरकज़ी उर्दू बोर्ड जी लाइब्रेरी हुई। नियाज़ हमायूनी जी लाइब्रेरी में लाहौर जी नावे वक़्तु ॿियूं अख़बारूं हूंदियूं हुयूं ऐं असां जहिड़ा मुफ़्त जो अख़बारूं पढ़ण लाइ उते वेंदा हुआसीं। उन वक़्तु
हलीम बरोई पंहिंजो लिखियलु लिखणियूं चोपड़ियुनि जी शिकिल में छपराए जान मोहम्मद जमाली जे जमाली प्रेस मां शाये कराए बुक स्टॉलनि ते रखंदो हो ऐं केतिरियूं कापियूं मुफ़्त विराए छॾींदो हो। हलीम बरोई तॾहिं हिकिड़ो मज़मून लिखियो जे पंहिंजे हिन मज़मून में लिखियईं त अदा सिंधी अदीब थियण लाइ लाज़मी आहे त उहो GM सदका मुतासिर थिए, जेकॾहिं GM सदका मुतासिर न हूंदो त अदीब न थी सघनि। हाणे यकीननि हलीम बरोई जी इहा लिखणी असां जहिड़े नौजवाननि ते खे त कावड़ वठी वई ऐं यकीननि असांजे साहिब का ॿार हुई। साॻिए वक़्तु उन वक़्तु कराची जे लेलो निहार साले में फैज़ अहमद फैज़ जो रसालो हो। हैदराबाद जो अल्ताफ़ इंसान हिकिड़ो आर्टिकल लिखियो त दादूअ में साईं GM सईद अली मोहम्मद राशिदीअ सां अमरीकन सफ़ीर मुलाक़ात कई आहे, जंहिंमें ॻुझियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। यकीननि इहो पढ़ी आउं तपी बाहि थी वियुसि ऐं मूं वञी अल्ताफ़ इंसान खे धमकी ॾिनी त जेकॾहिं इन आर्टिकल जी वज़ाहत न कंदे त तूं हैदराबाद जे रस्तनि ते घुमी न सघंदे। हू वीचारो वञी नियाज़ अमानी वटि पहुतो। नियाज़ मूंखे सॼो आउं वियुसि त हीउ वेठो हुते। मूं हुनखे चयो त तो इहा ग़लति ख़बर छपी आहे, जीअं आउं फैज़ अहमद फैज़ सां ॻाल्हायां थो उहो तव्हां सां ॻाल्हाईंदो, पर मूं हुनखे चयो त न, हाणे तूं इहा तर्दीद करणी पवंदी। एतिरे में हलीम बरोई उतां लंघियो ऐं लुड़ जे अंदरि घिड़ी आयो ऐं ॾिठईं त मदद अली तपी बाहि ते वेठो आहे। सो नियाज़ खे चयईं त भाई हिनखे सम्झाए। त नियाज़ चयो हाणे आउं छा करियां। एतिरे में मूंखे चयईं त भाई लिखियो त मूं बि आहे GM जे ख़िलाफ़ु, हाणे छा तव्हां मूंसां विढ़ंदे छा। बहरहाल मूंसां उनजी पहिरीं मुलाक़ात थी। मूंखे वठी वियो हेठि होटल ते चांहि पीआरणु। चांहि पी असांजी उहा दोस्ती थी जो वरी कॾहिं बि ख़तमु कान थी। तॾहिं उलंदे कचे में तारिक अशरफ ऐं ज़फ़र हसन गॾिजी सुहिणी रिसाले जी ऑफिस खोली हुई। उते केतिरा अदीब गॾु थींदा हुआ, आगा सलीम, अमर जलील, नसीम खल, ज़फ़र हसन, मुबारक अली। अञा तॾहिं तारीख़ जो नवीस कोन थियो, पर जमा इस्लामी जो मुतासिर हूंदो उते ईंदो हो। त तारिक बि हिकिड़ो नफ़ीस माण्हू हूंदो हो ऐं न मज़ाक़ पसंदि कंदो हो, न ज़फ़र पसंदि कंदो हो। पर हलीम जो जेको ॻाल्हाइण जो अंदाज़ हूंदो हो उहो कंहिंखे बि उहो बख़्श न कंदो हो। मश्किरी में तारिक खे चवंदो हो त तारिक अशरफ हर महीने पेट सां हूंदो आहे ऐं को न को अदीब पैदा कंदो आहे। तारिक अशरफ ते कावड़िजी पवंदो हो, पर हलीम न मुड़ंदो हो। ॻाल्हाइण में तिखो, अंदर जो बिल्कुलु मिठो, प्यार खां। मुंहिंजी ऐनक हुई आहे टुटी, सो हाणे बहरहाल ॻाल्हाइण जो मिठो, पर तंज़ कंदे देरि न कंदो हो। पोइ भले कंहिंखे कावड़ लॻे हू उन जी ॻाल्हि जी परवाह न कंदो हो। उन ज़माने में आउं जॾहिं अॻिते क़दम रिसालो कढंदो हुउसि त हुन हिकिड़ा 2 मज़मून लिखिया ऐं उहे ॿई मज़मून एॾा सख़्तु हुआ जो अॻिते क़दम जॾहिं ते बंदिश लॻी त हुन में एतिराज़ जोगियूं 3 शयूं हुयूं। हिकिड़ो माणिक जी बगड़नि जे राज में, इब्राहिम मुंशी जो शहर, असांजो रत थियो नीलाम 25 साल मरकज़ में, ऐं हलीम बरोई जा 2 मज़मून इहे एतिराज़ जोगा हुआ जंहिंजे करे इहे रिसाला बैन थिया। ऐं आउं बि यकीननि यको तकलीफ़ में हलियो वियुसि। 78 में जॾहिं मूं सियासत छॾी त हू वरी मूंसां अची मिलियो। उन वक़्तु हू वकालत छॾे चुको हो ऐं ऑफिस बि बंदि करे छॾी हुई। सुबुह जो निकिरंदो हो। इहो तमामु 3-4 साल हू मां तॾहिं पंहिंजे मासीअ जे घर में रहंदो हुउसि। सुबुह जो 7:45 साढे 7 बजे हू ईंदो हो ऐं मुंहिंजी मासी चांहि ठाहे बसि कंदी हुई त हू अची चांहि पीअंदो हो। चांहि पी पोइ असीं निकिरंदा हुआसीं, वेस्पा ते घुमंदो हो। पोइ वेस्पा ते शहर जा रस्ता ऐं शहर जा रस्ता कॾहिं तारिक अशरफ वटि, कॾहिं वलीराम वल्लभ वटि, कॾहिं निसार हुसैनी वटि। इहो हुनजो रोज़ु मामूलु हूंदो हो। चांहि जो शौक़ीन हो। ॾींहं में जेकॾहिं 40 कोप चांहि जा मिलिया त पोइ मानी जी ज़रूरत कान्हे। घणो करे मानी मुंहिंजे घर खां ईंदो बि हिकु दफ़ो मूंखे चयईं त हलां थो पंहिंजे घर, अॼु तोखे मानी थो लिखारायां। तॾहिं ज़ाल संदसि जेका आहे सा ज़ुबैदा कॉलेज में लेक्चरार हूंदी हुई। सो घर वठी हलियो। घर खे तालो, घर हिन जो हूंदो हो सिटीज़न कॉलोनी जे पासे में, बोहरी कॉलोनी हिकिड़ी, तंहिंमें इहो हिकिड़ो बंगलो हूंदो हो, चौ तरफ़ पाणी हूंदो हुओ। उते अंदरि हलियो, फ्रिज रेफ्रिजरेटर खोली,
उन में बोड़ जो हिकिड़ो देगिड़ो रखियो, उन मां चाकूअ सां बोड़ कढी मूंखे चई त हिसाब किताब सां कढिबो, न त ज़ाल मूंसां विढ़ंदी। उहो असां खाधो, मूंखे चई इहा ई मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं इहो मुंहिंजो रोज़ जो मामूल आहे। केतिरो वक़्तु असीं इहो गॾु रहियासीं ऐं घुमंदा हुआसीं। ऐं उन विच में वरी हीउ जेको रिसालो अथव लिखियो पियो अथव सिंधी साथ, मूंखे हीउ तमामु तवील मज़ूर मां लॻे तव्हांखे मुख़्तसिर करे ॿुधायां पियो। मूंखे चई त वांद काई आहे, पाण रिसालो कढूं। मुंहिंजो रिसालो पैसा किथां ईंदा? चई 4 पाण मेंबर था थियूं, हर मेंबर पैसा ॾींदो, रिसालो छपजंदो, मज़मून फ़क़ति इन्हनि चइनी माण्हुनि जा छपजंदा ऐं पोइ वरी 250-250 कापियूं खणी विकिणो, वञी पैसा कढो। त ॾुखियो मामिलो हो। बहरहाल रिसालो जो निकितो त मुंहिंजे हवाले जो कमु त रिसाले जी एडिटिंग बि करणी आहे, छपाई बि ॾिसणी आहे। सो असीं 4 मेंबर हुआसीं। सो हिकिड़ो त आऊं हुउसि हलीम बरोई, 2 जा नाला आऊं कोन थो वठां। हिकिड़े जी जॾहिं मूं कहाणी पढ़ी त उहा कहाणी त मूंखे लॻी त हीअ त हिकिड़ी ब्लैकमेलिंग जो हिकिड़ो भैंसा इज़हार आहे। कंहिं लेखिका जे नाले हुन अहिड़ा वेही ख़त लिखिया हुआ जो बसि नालो कोन हुजे, बाक़ी सो मुंहिंजो ज़मीर गवारा न कयो। मूं हलीम खे चयो त हलीम हिन में कहाणी हिकिड़ी थोरी मूंखे चई तूं तारीख़ शेफ़ थियण जी कोशिशि न कर ऐं शराफ़त सां वेही एडिटिंग कर। हाणे आऊं छा करियां जे कहाणी थो छपिजे ऐं कहाणी थी अचे त नसीर हाणे तव्हां सम्झो था त उहा मुंहिंजे ॻिचे में थिए पई। छाकाणि हाणे पोइ मूं छा कयो त कहाणी चऊं सेंसरशिप मूं कई, जेका तमामु ग़लति ॻाल्हि हुई। सेंसरशिप करे कहाणी जी मुश्किल ई बदिलाए छॾी। कहाणी रिसालो जॾहिं आयो, हाणे सिंडिकेट ठाही हुई। सिंडिकेट जो पाण चेयरमैन, असीं उनजा मेंबर। हाणे जंहिं राइटर जी कहाणी सां मूं छेड़खानी कई, पोस्टमार्टम कयमि, उन यकदमि हलीम बरोई खे चयो त साईं मुंहिंजी त कहाणी त इन में बिल्कुलु तब्दीली आंदी वई आहे। चई को सबूत? चई सबूत मूं वटि मूंखां ग़लती इहा थी त जमाली प्रेस मां मूं प्रूफ कोन खयां जंहिंमें मूं एडिटिंग कई हुई। हाणे हू को उस्ताद वञी उहो प्रूफ खणी आयो। हाणे मुंहिंजे घर में आश्रम जेको असांजो हूंदो हो, उते साईं सिंडिकेट जी मीटिंग थी, बरोई साहिबु सदारत कई। जॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु प्रूफ साबित थियो त मदद अली इहा हरकत कई आहे, त मूंखे चई त मदद अली यू आर फायर। मुंहिंजो पाऊं छा करियां? चई उथी तूं हलियो वञ ॿाहिरि, तुंहिंजी मेंबरशिप ख़तमु सिंडिकेट मां, मुंहिंजो फ़ैसिलो आहे। हाणे वञी चांहि ठाहिराए ॿाहिरि वेही रहो। हाणे घरु मुंहिंजो ऐं जेको आहे सो आउं वञी ॿाहिरि वेही रहियसि ऐं मुंहिंजी मेंबरशिप ख़तमु थी ऐं रिसाले मां मुंहिंजी जिंद बि छुटी। ऐं इहो हो हलीम बरोई। इहो न सोचई, वरी मां चांहि ठाहे अंदरि आयसि। चई हाणे भले वेह, पर हाणे तूं असांजो मेंबर न हूंदे, छाकाणि तूं बदयानती जो मुज़ाहिरो कयो आहे, तोखे इहो न करणु खपंदो हो। अहिड़ियूं केतिरियूं इहो ॻाल्हियूं आहिनि। ऐं जॾहिं आऊं 90 में हिलाले पाकिस्तान वियुसि पे त पोइ मूं ॿुधायोमांसि। वरी पोइ मूं चयोमांसि त तव्हां लिखो त हिलाले पाकिस्तान वेज बोर्ड जी अख़बार आहे, तव्हांखे आऊं हिते हर कालम जा 5000 ॾेई सघां थो, जॾहिं तव्हांखे हिते 500 था मिलनि। चई न, इहो मुंहिंजो उसूल जे ख़िलाफ़ु आहे। आउं जिते लिखियो आहियां आउं उते लिखंदो रहंदुसि। तमामु हिकु वॾी ॻाल्हि हुई। ऐं सदाईं अछो उजरो, घणी केॾी बि खीसे में 4 रुपया न बि हुजनि, पर कॾहिं बि हुन मूंखां बिल न भरायो। चांहि पाण पीअंदो, पोइ कैफ़े फिरदोस में चांहि पियूं, या चांदनी सिनेमा जे साम्हूं, हाणे चांदनी सिनेमा बि कान्हे, उते वञी चांहि पीअंदासीं, खीर पती। चांहि जो बिल्कुलु शौक़ीन। मुंहिंजे घर ईंदो त अम्मा अॻे चई छॾींदी, असांजी हूंदी हुई नौकिराणी खणी चइजे न त चइजे, पर उनखे चवंदी हिनखे त माई जेका असां चांहि जो देगिड़ो चाढ़े छॾ, हलीम बरोई आयो आहे, चांहि सॼो ॾींहुं पीअंदो। हलीम बरोई सां केतिरा मोहबत जा रिश्ता रहिया। आउं कराची मां मोटी आयसि वरी, त हुन सां बि कचहरी थींदियूं हुयूं। पर पोइ जॾहिं नौकिरी कई त मूंखे ॾाढी हैरत थी त हीउ माण्हू नौकिरी कंदो कीअं, छाकाणि हीउ त आज़ादु ख़्यालु माण्हू आहे, पर हुन नौकिरी बि कई। ऐं छाकाणि त ॾिसो न, माण्हू असीं विचोले क्लास जा माण्हू आहियूं, पेट गुज़ारण लाइ पैसा था खपनि, घर किथां हले। हलीम बरोई बिल्कुलु, हलीम बरोई जो पीउ हैदराबाद जो अब्दुल अज़ीज़ बरोई, हैदराबाद जो 1955 में SSP हो, पर हुन कॾहिं बि इहो इज़हार न कयो त मुंहिंजो पीउ SSP हो, या मुंहिंजो संदसि ॿी भेण जमाल अबड़े जे वॾे भाउ शमसुद्दीन अबड़े जी
घरवारी हुई, अॼु तव्हांखे सुल्ताना साहिबु ख़बर हूंदी। कॾहिं बि हुन पंहिंजी माइटी पंहिंजी वॾमाण पाई कॾहिं बि ज़ाहिर न कई। ऐं हिते अदबी जेका वॾेरकी जो ज़िक्र हलियो आहे त वाक़ई हू उन्हनि माण्हुनि खे पसंदि कोन कंदो हो। मां वटि शेख हयात जूं 2 टे दफ़ा दावतूं थियूं, मूं चयोमांसि की आउं कोन ईंदुसि। जोयो साहिबु ईंदो हो त पाण उथी हलियो वेंदो हो ऐं चवंदो हो त मुंहिंजी हिननि खे नथा वणनि, भाई मूंखे नथा वणनि, तूं मूंखे छा कंदे। सो इहो हो हलीम बरोई, हुनजो ओड़ा नाविल, हुन जूं लिखणियूं, हुन जा सियासी मज़मून जेके तव्हां ॻाल्हि के स्टार में छपिया आहिनि, इहे सभु टुड़ियूं पकड़ियूं पयूं आहिनि। इहे शयूं केरु छपराईंदो? हाणे ज़िक्र कंदासीं त उअं ई मूं ते बंदिश आहे त तव्हां इदारनि ते तनक़ीद न करियो। सो मुंहिंजे त सम्झ में नथो अचे त इहो कमु केरु कंदो, या त को अचे इनकलाब। सो जेको असीं सम्झंदासीं त मुफ़्ती के मैं पीते थे और समझते थे कि हाँ रंग लाएगी हमारी फाका मस्ती दिन। महिरबानी से महिरबानी मदद साहब। जहिड़ो तव्हां इहो 40 सुफ़नि जो हलीम ते लिखियो आहे, अहिड़ो घणो किताब अञा यादगिरियुनि जो असां एक्सपेक्ट कयूं था तव्हां मां, त यादगिरियुनि जो हिकिड़ो किताबु तव्हांजो अचे। अॼु हलीम बिरोहीअ ते, उन जे ॻाल्हियुनि ते, उन जे लिखणियुनि ते गुफ़्तगू थी, ॻाल्हि ॿोल थी। हू केतिरो वॾो माण्हू हो। अहिड़नि वॾनि माण्हुनि जे लाइ उन्हनि जो कर्ज़ घणो आहे। हीउ प्रोग्राम उन जी हिकिड़ी क़िस्त आहे। उमेद त इहे क़िस्तियूं असां आस्ते आस्ते अदा कंदासीं। हिकु क़ौम तौरु, हिकु अदब दोस्त तौरु तव्हां सभिनी जी महिरबानी।